साथियों जीअं गीत खां पोइ हाणे पाण पंहिंजे ॿिए लेक्चर जी शुरूआत कंदासीं ऐं जेका ॿियो लेक्चर ॾींदड़ जेका अदी आहे उहा आहे अदी पारस मेमून ऐं उन अदी जो मौज़ू आहे यूनानी फ़लसफ़े जी तारीख़। अस्सलाम वालेकुम जीएसएन साथियों, अज असांजे डिस्कशन जो या असांजो टॉपिक आहे यूनानी फ़लसफ़े जी तारीख़। पर हिते अचण खां अॻु में अलाए केतिरियूं मूंखे जेको आहे न रिक्वेस्ट थी चुकियूं आहिनि त थोरो घटि ॻाल्हाइजो, छा लाइ असां ॾाढो थकिजी पिया आहियूं। तव्हांखे लॻे थो सुबुह खां वठी करे घणो इल्मु मिली चुको आहे, पर आख़िरी इहो इल्मु बि ज़रूरी अथव। ठीकु आहे, इन लाइ थोरो ध्यान सां ॿुधिजो। ऐं असांजो टॉपिक आहे फ़लसफ़ो। ठीकु आहे, फ़लसफ़े जी तारीख़, यूनानी फ़लसफ़े जी तारीख़। पर उन खां अॻु में असां इहो त सम्झूं त फ़लसफ़ो आहे छा। तव्हां मां कंहिंजे लाइ फ़लसफ़ो लफ़्ज़ नओं आहे, ॿियनि सभिनि ॿुधी चुका आहिनि। मतिलबु हिते त वॾा फ़लसफ़ी पोइ त वेठा हूंदा जेके सभु फ़लसफ़े जे बारे में ॼाणनि पिया। असां पहिरियां ईंदासीं त फ़लसफ़ो छा आहे। काफ़ी माण्हू त जेको अहिड़े माण्हू खे असां चवंदा आहियूं तूं त को वॾो फ़लसफ़ी आहे। मतिलबु अहिड़ो माण्हू जंहिंजूं असांखे ॻाल्हियूं सम्झ में न अचनि, ॻाल्हियुनि में मुंझारा हुजनि, असां हुनखे चवंदा आहियूं त हीउ त को वॾो फ़लसफ़ी आहे। मतिलबु त उहो ॻाल्हियुनि खे चिटो बयानु नथो करे, या त चरियो आहे। चरियो बि असां लाइ आम तौर ते चयो वेंदो त चरिया जेके हूंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं हे फ़लसफ़ी आहे, छॾियो। या अहिड़ी को ॻाल्हि कंदो आहे जंहिंखे असां सम्झणु न आहियूं चाहींदा या सम्झी कोन सघंदा आहियूं, चवंदा आहियूं पंहिंजा फ़लसफ़ा न झाड़। अहिड़े तरीक़े सां फ़लसफ़े ते बि काफ़ी ॿिया बि जेके लतीफ़ा ठहियल आहिनि। हिकिड़ो तमामु मशहूरु लतीफ़ो आहे मिस्टर जॉनसन जो। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे, मिस्टर जॉनसन जेको आहे उहो वञी करे 15वीं माड़ ते वेठो, त फ्लोर ते वेठो। अची करे कोई जेको आहे भाई आयो भॼंदो हुन खां पुछी पुछीसि त मिस्टर जॉनसन अचे रड़ी पईसि। हू हैरान ॾिसणु लॻो त छो भला मां मथे वेठो आहियां, एॾो देरि सां सॾु करे थो। पुछी त हा मूंखां ते थी करे चईसि त ॿुधायो भला छा आहे। चई तव्हांजी जेका घर वारी आहे उनजी उनजी फ़ौत थी वई आहे। मिस्टर जॉनसन सफ़ा हिकु चइबो आहे न पेर हेठां ज़मीन निकिरी वञे, हुनजे पेरनि हेठां सफ़ा ज़मीन ई निकिरी वई। हाणे उहो सोचणु लॻो, बिल्कुलु हिकु जेका ॾुख वारी हालत हुई, दिमाग़ु कमु करणु छॾे वियो त मुंहिंजी त घरवारीअ जी त फ़ौत थी चुकी आहे। मुंहिंजा जेके नंढा ॿार आहिनि, हाणे उन्हनि जो ख़्यालु केरु कंदो, उहे त रुली विया। ठीकु आहे, हाणे मुंहिंजी घरवारी जी फ़ौत थी वई, मुंहिंजा ॿार विया रुली, मुंहिंजी ज़िंदगी थी वई बर्बाद। हाणे मुंहिंजे जीअण जो भला कहिड़ो जवाज़ थो पैदा थिए। त उन इहो सोचे मथां ॾिनो भुल, टपो ॾिनई हेठि। जेॾी महिल किरंदे अची करे 5 फ्लोर ते पहुतो त यादि आयसि त मुंहिंजा त के ॿार ई कोन्हनि के। वरी जेॾी महिल थोरो हेठि आयो त यादि आयसि त मुंहिंजी त शादी ई कोन्हे का थियल। सफ़ा किराए जी कंधीअ ते अची पहुतो, पोइ यादि आयसि त मिस्टर जॉनसन त मुंहिंजो नालो ई कोन्हे। मतिलबु फ़लसफ़नि लाइ अहिड़ा जेको आहे वाक़िया बि यूज़ थींदा आहिनि। पर असांखे हिते इहो सुवालु कंदासीं त छा इहे वाक़िया वाक़ई दुरुस्त आहिनि? छा फ़लसफ़ी जंहिंखे असां चऊं था उहे वाक़ई चरिया आहिनि? सुवाल त इहो पैदा थिए थो न। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो ॿियो किसे ते ईंदासीं। मां नंढी हूंदी हुअसि तॾहिं त मूंखे जेको आहे न लफ़्ज़ पढ़ण बि कोन ईंदो हो। हिकु दफ़े बुक पियो हुन ते लिखियलु हो फ़लसफ़ो। मूं फ़लसफ़े जो बुक खयों ऐं पंहिंजे वाल्स खां वटि आयसि। मूं चयो इन फ़लसफ़ो लफ़्ज़ लिखे, हिकु त मूंखे कलाक खनि हुनखे हिजे करण में लॻी वियो। फे वरी लाम वरी सीन वरी सभु मिलाए करे आख़िर जेको आहे कीअं जेको आहे लफ़्ज़ ठहियो। जे मां सोचे पंहिंजे फादर वटि पहुतसि त उनखे चयो इहो आख़िरी इहो फ़लसफ़ो छा आहे जंहिंजा बुक असांजे घर में पियल आहिनि। त हिकिड़ो जवाबु उन मूंखे ॾिनो त जिते आम माण्हुनि जी सोच ऐं सम्झ ख़तमु थिए थी
उतां हिकु फ़लसफ़ीअ जी सोच ऐं सम्झ शुरू थिए थी। उन खां बाद में मूं चयो त पोइ जेको हर सोचींदड़ ऐं सम्झंदड़, जेको हर सोचींदड़ मतिलबु जेको ॻाल्हि जेका न सम्झ में ईंदड़ उहो सभु फ़लसफ़ो आहे। छा त पोइ इहो कीअं थो थी सघे त जेको आहे सभु जेकी ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि उहो फ़लसफ़ो? पोइ वरी अञा सवाल जवाब जेको जेॾी महिल मरहलो वधियो त जवाबु आयो त जेके अकुल जे ज़रिए सम्झियूं वञनि ॻाल्हियूं उनजा जवाब न त उहो फ़लसफ़ो। वरी जेॾी महिल थोरो वधीक फ़लसफ़े खे पढ़ण लॻासीं त चयो वियो त असांजे विच में जेके उहे नंढा नंढा ॿार असांजे सभिनि जे जेके सवाल पुछनि, ठीकु आहे, उहे छा आहिनि? उहे फ़लसफ़ी जेके सवाल कनि, हर ॻाल्हि ते सवाल उथारणु फ़लसफ़ी। पोइ त ईअं चइबो त असांजे घरनि में जेके नंढा नंढा ॿार आहिनि जेॾी महिल उहे सोचणु सम्झणु शुरू कंदा आहिनि त हर शइ ते सवाल कंदा आहिनि, ठीकु आहे। उनजी माउ वेठी हूंदी, नेल पेंट लॻाई हूंदी त अमा हे छा आहे? टॉप स्वादल हूंदा हुनखे चवंदी अमा हे छा आहे? अमा हे छा आहे? पीउ हूंदो वेठो हुनखां पुछंदो बाबा वॉच छा आहे? बुक खणी वेठो हूंदो बाबा ही छा आहे? मतिलबु नंढो ॿारु जेको हूंदो आहे जेको सोचणु सम्झणु शुरू कंदो आहे उहो हर शइ खे सवाल कंदो आहे, ठीकु आहे। त पोइ असां ईअं बि चई सघूं था त नंढो जेको ॿारु आहे उहो इब्तिदाई तौर ते फ़लसफ़ी हूंदो आहे। पोइ असांजो ज़ालिम समाज जा माण्हू पोइ असां हुनजा जेको अॻिते हली करे असांजो फ़लसफ़ी थियण वारो हुनखे चुप करे एॾा सवाल ई न आहिनि कबा, हुनजा दिमाग़ अॻ में ई बंदि करे छॾींदा आहियूं, सवाल ई न आहे करणो। हाणे असां अचूं था त फ़लसफ़ो आख़िर मतिलबु कीअं वधियो या फ़लसफ़े जी तारीख़ वरी कीअं ठही, त उन सॼी फ़लसफ़े जी तारीख़ खे सम्झण लाइ असांखे यूनानी फ़लसफ़े जी तरफ़ हलणो पवंदो, थोरो उनजो जाइज़ो वठणो पवंदो। यूनानी फ़लसफ़ो तमामु वॾो आहे, उनखे असां एतिरे थोरे टाइम में त कोन था सॼो कवर करे सघूं, पर असां इहो सम्झंदासीं ज़रूरु त आख़िर यूनानी फ़लसफ़ो असांखे छो पढ़णु घुरिजे, छा लाइ पढ़णु घुरिजे, आख़िर उनजी कहिड़ी ज़रूरत आहे जो असां यूनानी फ़लसफ़ो पढ़ूं, ठीकु आहे। हाणे यूनानी फ़लसफ़े खे जेॾी महिल असां दौरनि में विरहायूं था त उनजा जेके मेन दौर आहिनि उहे ॿ अची वञनि था, हिकिड़ो सुकरात जे पहिरियों वारो दौर ऐं ॿियो सुकरात जे बाद वारो दौर। हाणे तव्हांजे दिमाग़नि में वरी इहो सवाल ईंदो हूंदो त सुकरात केरु आहे? कंहिं त ॿुधो ई हूंदो नालो, पर किन जेके नयूं आदियूं हूंदियूं उन्हनि चयो उहे नया ॿुधण वारा हूंदा उहे चवंदा वरी सुकरात केरु आहे? जेको जे सुकरात जे पहिरें वारे दौर जी बि ॻाल्हि कयूं था ऐं बाद वारे दौर जी बि ॻाल्हि कयूं था, त हिन सुकरात जो जेको हिकिड़ो असांजे दिमाग़ में मुंझारो आहे इनखे बि असां हल कंदासीं, ठीकु आहे। पहिरियां असां थोरो दौरनि जो जाइज़ो वठी था अचूं। हाणे सुकरात जे पहिरें वारो दौर, सुकरात जो जेको पहिरियों वारो दौर आहे उहो बि अञा वरी ॿिनि दौरनि में विरहाइजी थो वञे, अञा वधीक दौरनि में बि विरहाइबो हूंदो, पर असां जेके मेन दौर खणंदासीं उहे ॿ दौर आहिनि। हिकिड़ो ॾंद कथाउनि वारो दौर। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त ॾंद कथाऊं छा आहिनि? ॾंद कथाऊं, अच्छा तव्हां मां कंहिं इहो ॾंद कथा ॿुधी आहे त धरती जेका आहे उहा घोड़नि जे सिंगनि ते बीठल आहे, ढगे जे सिंगनि ते बीठल आहे, ढगे जे सिंगनि ते। असां आम तौर ते सभु माण्हू इहो ॿुधंदा रहंदा आहियूं त जेका धरती आहे उहो ढगे जे सिंगनि ते बीठल आहे। अच्छा असां मां हाणे त खणी सवाल कयूं था, पर हुन दौर में अहिड़ा सवाल कंदड़ घटि हुआ त हाणे ढगे जे सिंगनि ते एॾी सारी ग़रीब दुनिया कीअं बीठल आहे? न ढगे जे सिंग एॾा को ताक़तवर आहिनि जो पूरी दुनिया खे खई वेठा आहिनि। मां त सोचां थी मुंहिंजो वज़न ई कोन खणी सघंदा ढगे जा जेके ॿ सिंग आहिनि। बराबरि, त अहिड़ियूं जेके ॻाल्हियूं जेके सच ते मुबनी न हुजनि, जेके हथरादियूं ॻाल्हियूं ठहियल हुजनि, जंहिंजे पुठियां को बि मंतक न हुजे, जंहिंखे असां दलीलनि जे ज़रिए साबित न करे सघूं, उन्हनि ऐं जेको आहे अखियूं बंदि करे, असां आम तौर ते ॻाल्हाईंदा आहियूं चवंदा आहियूं अखियूं बंदि करे, कन बंदि करे कंहिं ॻाल्हि ते यकीन करणु, कंहिं ॻाल्हि खे मञे वठणु। असां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे, अहिड़नि किस्सनि खे, अहिड़ी कहाणियुनि खे चवंदा आहियूं ॾंद कथाई कहाणियूं, ॾंद कथाई किस्सा, ठीकु आहे। हाणे यूनान जीअं
ॾंद कथाऊं मौजूदु आहिनि, अहिड़े तरीक़े सां यूनान में बि अहिड़ियूं ई ॾंद कथाऊं मौजूदु हूंदियूं हुयूं। हिकु त यूनान जा माण्हू हूंदा हुया, उहे क़िस्मत ते यकीन रखंदा हुआ। उहे चवंदा क़िस्मत खां सवाइ असां त चुरी बि कोन था सघूं, ठीकु आहे। ऐं उन्हनि जो हिकिड़ो मंदरु हूंदो हुयो जिते जंहिंखे असां डेल्फी जो मंदरु चवंदा आहियूं, जिते लिखियलु हूंदो नो दाई सेल्फ, पंहिंजो पाण खे सुञाणो। मतिलबु उनजी पंहिंजो पाण खे सुञाणे मतिलबु कीअं हूंदो त तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणो त तव्हां फ़ानी आहियो, तव्हां मॉर्टल आहियो, तव्हांखे जेको फ़ानी आहियो ऐं तव्हांजी जेकी क़िस्मत हूंदी उहो लिखियलु आहे। ऐं उन्हनि वटि खुदाउनि, घणनि खुदाउनि जा तस्वर हूंदा हुया। उन वक़्तु यूनान जा जेके माण्हू हूंदा हुया या ॿियनि बि सिविलाइज़ेशन जिते जिते जनम वरितो, जंहिंमें माण्हुनि सोचणु शुरू कयो त अहिड़ा सवाल जेके उहे हल न पिया करे सघनि या उन्हनि जो पतो न पिया लॻाए सघनि, त उन्हनि खां ड्रिज ऐं ख़ौफ़ ऐं हरास जी जेका सूरत हाल पैदा थिए पई, उनखे उहे ख़ुदा जो नालो ॾेई पिया छॾनि। बिलफर्ज़ असां मींहुं थो अचे, बारिश थी थिए, उन मां हाणे माण्हू निकिरा, असां पोइ दौर जी ॻाल्हि त कयूं, उन्हनि वटि रहण लाइ जॻहियूं कान्हनि खे, बारिश उन्हनि लाइ त हिकु वॾी मुसीबत आहे, बरसाति जो पए उन्हनि लाइ वॾी मुसीबत आहे, कंहिंजा फसल तबाह थींदा उहो बि उन्हनि लाइ वॾी मुसीबत आहे। गजगोड़ थिए थो, आसमान मां ओचितो आवाज़ थो अचे, इहो बि उन्हनि लाइ हिकु वॾी मुसीबत आहे। हीअ आवाज़ किथां पिया अचनि, केरु पियो करे, छो पियो करे? चवंदा हीउ ख़ुदा आहे, आसमान जो ख़ुदा, जिन में उहो असां कुझु न कुझु अहिड़ो ग़लति कयो आहे, असां खां उहो ख़ुदा कावड़जी पियो आहे, असां खां नाराज़ थी पियो आहे, उनजे करे हीअ आवाज़ पियो करे, गजगोड़ पियो करे। उनखे ख़ुदा जो नालो ईंदो आहे ज़्यूस, यूनानी। उन खां अलावा उनजा ख़ुदा बि जेके हूंदा न उहे ॿिनि तरीक़नि जा हूंदा हुआ। हिकिड़े खे असां चवंदा आहियूं ओलंपिक गॉड्स, जेके अहिड़ा ख़ुदा जेके इंसानी ख़ुसूसियतूं रखंदा हुजनि, ऐं हिकिड़ा उहे गॉड्स जेके इंसानी ख़ुसूसियतूं खणी न बि रखंदा हुजनि। हाणे जीअं उन्हनि जी हिकु देवी हूंदी हुई जंहिंखे हू चवंदा हुआ सूअं जी देवी करे पूॼंदा हुआ, जंहिंजो बाबा राशिद जे लेक्चर में बि डिस्कस थी चुको आहे। उन खां अलावा उहे उन्हनि जी हिकु ॿी देवी हूंदी जंहिंखे हू डहाप जी देवी, जंग जी देवी करे पूॼींदा हुया, उनजो नालो हूंदो एथीना। अहिड़े तरीक़े सां आसमान ते जेके असूल रखंदा हुया उन जा अलॻि देवता हूंदा, ज़मीन जी पातालुनि जो जेके कंट्रोल कंदा उन जा अलॻि देवता हूंदा, हर शइ जा उन्हनि जा अलॻि अलॻि ख़ुदा हूंदा हुया। इन अहिड़े तरीक़े जूं उन्हनि वटि जेके ॾंद कथाऊं मौजूदु हुयूं। हाणे ॾंद कथाउनि जे दौर में फ़लसफ़ी था पैदा थियनि। हाणे तव्हां ॿुधायो त अहिड़ी सूरत हाल में जेॾी महिल फ़लसफ़ी पैदा थियनि था त उहे छा कंदा? असां पहिरियां कयोसीं फ़लसफ़ी छा कंदा आहिनि? सवाल कंदा आहिनि, ठीकु आहे, सवाल कंदा आहिनि। हाणे अहिड़ो दौर जिते हर शइ अखियूं ॿूटे मञी पई वञे, जंहिंजे पुठियां को मंतक न पियो ॾिठो वञे, उन दौर में हिकिड़ा अहिड़ा माण्हू आया जिन उन्हनि ते सवाल करणु शुरू कयो, ही छो, छा लाइ, छा सच्ची में क़िस्मत आहे, ही ख़ुदा जेके हिननि खे बि कंहिं ठाहियो आहे, ही ज़मीन आहे हिननि खे कंहिं ठाहियो आहे, चलो ठाहियो आहे त कीअं ठहिया आहिनि, छा लाइ ठहिया आहिनि, छो ठहिया आहिनि, इहे सवाल पैदा थिया थिया। ठीकु आहे, उन असां दौर खे चवंदा आहियूं कुदरती फिलोसफरनि जो दौर, नेचुरल फिलोसफर्स। वरी उन्हनि जा बि वरी पंहिंजा मकतब फ़िक्र थी था वञनि। हाणे हिते सवाल थो अचे त मकतब फ़िक्र छा आहे? मकतब फ़िक्र या स्कूल ऑफ थॉट असां उन्हनि खे चवंदा आहियूं जेके हिक के नज़रिए सां हम आहंगी रखंदड़ हुजनि, उन जा फॉलोअर्स हुजनि ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो ग्रुप हुजे, असां उनखे मकतब फ़िक्र चवंदा आहियूं। हुन दौर में बि अहिड़ा काफ़ी सारा मकतब फ़िक्र पैदा थिया जिन उन्हनि उतां जे यूनान जी ॾंद कथा वारे दौर में जेके ॾंद कथाऊं हुयूं उन्हनि खे सवाल करणु शुरू कयो। उन मां किन दौरनि जा नाला उन्हनि फ़लसफ़े जे नालनि ते रखिया विया, किन दौरनि जा नाला जंहिं शहर में हू रहंदा हुया उन्हनि ते रखिया विया। कुझुनि जा वरी ईअं थियो त उन्हनि जी जेके इल्म हुया उन्हनि जे ज़रिए रखिया विया। असां पहिरियां अचूं था हाणे मालेटस मकतब फ़िक्र ते, स्कूल ऑफ थॉट ते।
इहो माइलेटस वरी कंहिंजो नालो आहे? शहर आहे, शहर हूंदो, नालो हूंदो, या त को नज़रियो हूंदो। त क्लियर कयूं था इन ॻाल्हि खे त उहो हिकु शहर हुयो। माइलेटस हिकिड़ो शहर हुयो यूनान जो, जिते ही फ़लसफ़ी पैदा थिया। टे फ़लसफ़ी हुआ उहे जिन जा असां नाला खणंदा आहियूं, थालेस, एनाक्सिमेंडर ऐं एनाक्सिमेंस। पहिरियां थालेस ते ईंदासीं हाणे वरी। थालेस उन दौर जो हिकु अहिड़ो माण्हू हुयो जंहिंखे घुमण फिरण जो ॾाढो शौक़ु हो। असल में यूनान जेके माण्हू आहिनि घुमण फिरण जा उहे बि शौक़ीन हूंदा हुआ, ऐं यूनान मर्कज़ बि हूंदो हुयो, उते माण्हू ईंदा वेंदा बि जाम हुया, आस पास जा माण्हू या हो वेंदा हुया। त घुमंदे घुमंदे सॼो इहे नज़र जेके ॾंद कथाऊं आहिनि ॿुधंदे ॿुधंदे हुनजो इहो हुनजे दिमाग़ में सवाल पैदा थिया त इहो सभु कुझु छा आहे? दुनिया आख़िर छा मां ठहियल आहे? दुनिया छा मां ठहियल आहे? छो ठहियल आहे? माण्हू हुनखे चवंदा हीउ जेको तुंहिंजो इल्मु आहे उन दुनिया छा मां ठहियल आहे, इन खां अलावा बि काफ़ी सारा ॿिया बि कम कया जिते असां बाद में अचूं था। पहिरियां चवंदा हुननि जेको मेजर क्वेश्चन कयो दुनिया छा आहे, दुनिया छा मां ठहियल आहे? पोइ हुननि जो जवाबु वरी पाण ई ॾिनो त दुनिया जेका आहे उहा छा मां ठहियल आहे? पाणीअ मां ठहियल आहे। पूरी दुनिया जेका आहे, जेका बि हिते जीवत आहे, जेका बि जीवत आहे उहा सॼी छा मां ठहियल आहे? पाणीअ मां ठहियल आहे। पाणीअ मां अचे थी, पाणीअ में वापसि वञे थी। घुमण जो शौक़ीन हूंदो, पहिरियां ई चयो, हिकु दरिया ते वेठो हुयो, ॾिठई त कीअं पाणीअ जा जेके फुड़ा आहिनि उहे मथे आसमान में झुड़ जी सूरत में वञनि था, वरी बारिश थी करे वसनि था। जेॾी महिल बारिश थी करे वसनि था, वरी जेॾी महिल पाणी ज़मीन में पए थो त हुन मां हिकिड़ी जेका फसल या का नई ज़िंदगी पैदा थी थिए। जी त हाणे जेका बि शइ आहे न उहा ठहियल अथव, जेका बि हिते मौजूदु आहे असांजे काइनात में शइ उहा ठहियल आहे पाणीअ जी। सॼी दुनिया बि जेका आहे न असांजो जेको गोलो आहे उहो सॼो पाणीअ जो ठहियल आहे। ऐं वरी मज़े जी ॻाल्हि त उहो जेको आहे पाणी में ठहियल आहे, पाणी जो पाणी में ई तरे थो। वरी ॾंद कथाउनि जो जवाबु ॾेई थी। तव्हां चओ था त ख़ुदा नाराज़ थियनि था तॾहिं इहे ॾंद कथा, इहे जेको आहे ज़िलज़िलो अचे थो। असल में अहिड़ो कुझु न आहे, दुनिया पाणी जी ठहियल आहे, पाणीअ में अंदरि पियल आहे। पाणी में जंहिंमहिल लोॾो अचे थो त पोइ अचे थो तव्हांजो ज़िलज़िलो। हा, जेका लुॾे थी त उन लुॾ जेका उनजी जेका हरकत जी सूरत में छा थो थिए? ज़िलज़िलो अचे थो। उन खां अलावा उहो जामेट्री जो बि जेका उन कोर्स वारो कमु कयो वॾो। उन जेको ॿियो मिस्र जा एरहाम केरु मापे न सघंदो, उन ख़बर ई न हुई त कीअं शयुनि खे मापबो आहे। उन दौर में उनखे अचे फ़लसफ़ी हो, तव्हां चई सघो चरियो हुयो, अचे दिमाग़ में ई ॻाल्हियूं पियसि, हाणे हिनखे मां मापियां कीअं? ठीकु आहे, हिकिड़े जेका वेठो हुयो ॾिठई पंहिंजे पाशे खे, ॾिठई पाशो जेको आहे न असांजो हिकिड़ो अक्स थो पैदा करे, पाशे खे था कशो। त हुन पंहिंजो पाशो कशे ॾिठो त जेका हुन जी मेजरमेंट आहे उहा साॻी पई अचे। पोइ हुन जेॾी महिल सिज फिरी करे उन साइडुनि खां बीठो त हुन छा कयो? मिस्र जा जेके एराम हुया उहे मापण शुरू कया। माण्हू चवण लॻा हुनखे त जेको आहे इहे त चरियो आहे को, ऐं तुंहिंजो अगरि इहो इल्मु ई आहे, अगरि तूं चवीं थो त तव्हांजे कहिड़े कम जो तव्हां फ़लसफ़ी न कमाए सघो न, छा इहो त असांखे चयो वेंदो आहे फ़लसफ़ो पढ़ियो त छा कंदव? बुख मरी वेंदो। असां फ़लसफ़े जा स्टूडेंट हूंदा हुआसीं, पढ़ंदा हुआसीं यूनिवर्सिटी में, चवंदा तव्हां त बुख मरंदव। मूंखे त यादि आहे त मां हिकिड़े ॾींहुं बि बुख ते सुती हुजां। बराबरि न, आमतौर ते इहे चवणियूं मौजूदु आहिनि त जेके फ़लसफ़ो पढ़ंदा आहिनि, फ़लसफ़ो कंदड़ आहिनि, उहे बुख मरंदा, कुझु करे कोन सघंदा, बेरोज़गार हूंदा। अहिड़ो बि कुझु न आहे यार। त उन वरी इहो प्रूफ करे ॾेखारियो उन ई दौर में। हाणे छो? हाणे असां छा प्रूफ कंदासीं? उन्हनि उन दौर में करे ॾेखारियो। मौसम जी मटा सटा जो इल्मु बि थालेस खे हूंदो हुयो। हिके पहिरें हिनखे ख़बर पई त हिन मौसम में ज़ैतून त ॾाढा ज़बरदस्त थींदा, ऐं जेको आहे वॾे मिक़दार में थींदा, वफ़र मिक़दार में थींदा। जेके जूस पीअण, जेके ज़ैतून जेके उन जेको जूस कढंदियूं न मशीनियूं, उहे अची करे ख़रीद कर, मतिलबु कुझु टाइम लाइ वठी करे मां रखी छॾी। जेॾी महिल मौसम आयो त सभु हाणे माण्हू उन ॾे अचनि पिया त हाणे तेल कढी ॾे असांखे। उन्हनि खां वठी करे उन्हनि खे तेल कढी पोइ ऐं उन्हनि खे डबल पैसा पोइ वठे उन्हनि खां, जेतिरा आमतौर ते वठनि। हाणे सभिनि जूं मशीनूं त उन वटि आहिनि न,
मजबूर उनखे उन खां कढणो त पवंदो न ते इन तरीक़े सां उन आम माण्हुनि खां ॿीणो टीणो कमाए ॾेखारियो पोइ वरी उन्हनि खे इहो हाणे उहो त उनजी हाणे उनखे ख़बर त उनखे वापसि पैसा ॾिना आहिनि न पर कुझु लेखित ईअं चवंदा त उन पैसा वापसि उन्हनि खे ॾेई छॾिया हुआ त बसि तव्हांजा हुजनि मां त सिर्फ़ु तव्हांखे करे पोइ ॾेखारियां जीअं डेमो हिकिड़ो डेमो पोइ ॾियां त मतिलबु असां फ़लसफ़ी कमाए बि सघूं था इहा ॻाल्हि आहे त असां कमाए कोन था सघूं ठीकु आहे उन खां उन ई हाणे असां असल में किस्सा कहाणी थेलिस जा बि घणा आहिनि पर जीअं अॻ में ॿाहूं वधिजी चुकियूं आहिनि पहिला त वक़्ति था वठो उन खां बाद जो जेको फ़लसफ़ी आहे जेको उनजो शागिर्द था चऊं उनजो ॻोठ में रहंदड़ चऊं उनजी ॻोठाणो चऊं असां उनजो नालो आहे एनाक्सिमेंट जीअं मूं पहिरियों ज़िक्र करे चुकसि हा पोइ उन जेको आहे उनजो शागिर्द रहियो उनजो मुंहिंजो जेको उस्ताद आहे न चवे सही त हीअ जेका दुनिया आहे पूरी उहा कंहिं हिक शइ जी ठहियल आहे पर हे मोर उस्ताद जेको आहे न अलाए पोड़ो थी चुको आहे अलाए छा करे के सवाइ उस्तादनि लाइ चवंदा हाणे पोड़ो थी वियो आहे न अलाए छा थो ॻाल्हाए त कुझु न अहिड़ो ई सोचियो त हाणे पोड़ो थी वियो आहे अलाए पंहिंजी दौड़ में अलाए छा ॻाल्हाए आयो दुनिया हिकु अंस जी ठहियल आहे एतिरो मुंहिंजो उस्ताद सही अथव बाक़ी दुनिया पाणी जी ठहियल आहे इहो त ग़लति थो चवे दुनिया हिकु अहिड़ी शइ जी ठहियल आहे जेका असां कंहिं शइ में विरहाए नथा सघूं जेका वसी आहे अहिड़ी शइ जी ठहियल आहे जेका शइ वसी आहे जंहिंजो को बि हिकिड़ो अंत पाणी खे बि असां पोइ किथे न किथे असां करे सघूं था पर जेका दुनिया मतिलबु अहिड़ो शइ आहे हुनखे उन एप्रोन जो नालो ॾिनो त उन एप्रोन जी ठहियल आहे दुनिया ऐं जेके वरी हिते हिकु तव्हां ॿियो बि डिस्कस ॿुधी आहियो जदलियात असल में जदलियात जो जेको पहिरियों असां चऊं अबो चऊं या जदलियात ते पहिरियों ॻाल्हाइण वारो चऊं त उहो एनाक्सिमेंट उन चयो त ही जेके एप्रोन आहिनि न ही एप्रोन पाण में अपोज़िशन में आहिनि उहे पाण में जेको तज़ादनि में आहिनि उहे पाण में वेड़ में जंग में हाणे इन्हनि में वधीक कथाऊं छा इहो तव्हां सम्झी चुका आहियो त हू जंग में कीअं आहिनि ॾींहं जो राति माई मर्द मतिलबु जेके बि शयूं हिक ॿिए जी जंग में आहिनि तज़ादनि में आहिनि उहे ई ने पूरी जेका दुनिया खे अॻिते हलण में वधण में मदद ॾियनि थियूं ठीकु आहे उन खां बाद में हिनखे जेको इर्तिका जो जेको चयो वेंदो आहे इर्तिका जो जेको असां वटि तसवर मिले थो उहो बि हितां मिले थो उनजो वरी हाणे हिनखे उनजो वरी शागिर्द हाणे शागिर्द पैदा थींदा आहिनि न तारीख़ हाणे बि न आहिनि पैदा शागिर्द उनजो वरी शागिर्द एनाक्सिमेंस उनजो वरी चवणो त मुंहिंजे उस्ताद जे उस्ताद चयो त दुनिया पाणीअ मां ठहियल आहे माण्हू उस्ताद चयो त एप्रोन मां ठहियल आहे असल में न दुनिया पाणीअ मां ठहियल आहे न एप्रोन मां ठहियल आहे दुनिया ठहियल आहे हवा मां दुनिया छा मां ठहियल आहे हवा मां ठहियल आहे हाणे दुनिया हवा मां कीअं ठहियल आहे फ़लसफ़ी त तॾहिं हुनखे चवंदा हुआसीं न जॾहिं हू पंहिंजे मंतक जे ज़रिए ॻाल्हियुनि खे साबित करे न त पोइ हीअं त ॾंद कथाऊं बि काफ़ी सारी मौजूदु हुयूं हिन दौर में अगरि मंतक जे ज़रिए साबित नथो करे त पोइ त ॾंद कथा थी वई हुन चयो जेॾीमहिल इंसान जेॾीमहिल हुनजी मौत थो थिए हुनजी डेथ थी थिए त पहिरियां उहो हवा अंदरि वञणु हुनजी बंदि थी थी वञे उन नतीजे में हुनजो मौत अची थो वञे ठीकु आहे ऐं जेॾीमहिल पहिरियां ॼमे थो त पहिरियां उहो बि साहु खणणु शुरू थो थिए ऐं वरी हुनजो वधीक चवणो हुयो त जेॾी हवा जेका आहे उहा जेॾीमहिल घाटी थिए थी त पोइ सॉलिड शइ ठहे थी ऐं जेॾीमहिल हवा जेका आहे उहा छिटी थिए थी त पोइ हवा या चऊं था गैस चऊं अहिड़ी शयूं जेका आहिनि इहे पैदा थियनि थियूं इहो हुयो असांजो पहिरियों स्कूल ऑफ थॉट या पहिरियों मकतब फ़िक्र जिन हिननि सॼी ॾंद कथाउनि खे चैलेंज वेठे कयो उन ते सवाल कयो त ही छो उनजी उबतड़ ॻाल्हियूं कयनि ठीकु आहे उन खां बाद में वरी काफ़ी सारा स्कूल ऑफ थॉट काफ़ी मकतब फ़िक्र पैदा थींदा उन मां हिकिड़ो मकतब फ़िक्र जिते असां अचूं उहो आहे पैथागोरस जो नालो कंहिंखे ॿुधो आहे
अच्छा पैथागोरियन थ्योरम कंहिंखे ॿुधो आहे? पैथा जेके मैथ पढ़ंदा ॿार आहिनि उन्हनि बि ॿुधो हूंदो, छाकाणि त उहो उनजे नाले ते जेको आहे। ऐं इहो जेको मकतब फ़िक्र आहे इहो बि उनजे नाले ते आहे। पैथागोरियन स्कूल ऑफ थॉट हिनखे चवंदा आहिनि। पैथागोरियन नज़र जेको मकतब फ़िक्र। पैथागोरस जा ॿ जेके आहिनि ॾाढा मशहूरु कम हुया। हिकिड़ो त उन पैथागोरियन सोसाइटी हिकु अहिड़ी सोसाइटी या अहिड़ी हिकु जेको आहे सोसाइटी पैदा कई जंहिंखे उनजो ठाही, जंहिंखे उनजो नालो ॾिनो पैथागोरियन सोसाइटी, जंहिंखे असां सीक्रेट सोसाइटी बि जेकर चवंदा आहियूं, लिकियल सोसाइटी। माना हू आम तौर ते माण्हुनि सां उन शयुनि जो तस्करो या ज़िक्र न कंदा हुया। ऐं ॿियो उनजो जेको नज़रियो हुयो उहो हो त अददनि वारो नज़रियो, नंबरनि वारो नज़रियो, जंहिंखे चवंदा आहिनि नंबर थियरी, इंग्लिश में नंबर थियरी। उन चयो त जेका पूरी जेका बि काइनात आहे न उहो नंबरनि जी ठहियल आहे। नंबरनि खां परे का बि शइ नथी हूंदी। नंबरनि जे इर्द गिर्द, नंबरनि जे अंदरि ई सॼो कुझु निज़ाम मौजूदु आहे। म्यूज़िक आहे उनजा बि नंबर आहिनि। ठीकु आहे, दुनिया में जेका बि शइ मौजूदु आहे उन्हनि जा नंबर आहिनि। ठीकु आहे, उनजा अदद आहिनि। उहो अददनि जे ज़रिए सां उनखे सुञाणे सघूं था। ऐं उनजी जेका पैथागोरियन सोसाइटी उनमें हिकिड़ो आम तौर ते जेके बि उतां जा रहाकू हूंदा हुया न उहे सभु हिकु जहिड़ा हूंदा। उनजो माना उसूल हूंदो त जेके बि हिते ईंदा उहे हिन जेको आहे सीक्रेट सोसाइटीअ लाइ हिकु जहिड़ा मञिया वेंदा। मतिलबु असां वरी न चई सघूं था हुन वटि कम्यूनल सिस्टम हुयो। हाणे वरी सवाल अचे थो कम्यूनल सिस्टम छा हूंदो? कम्यूनल लफ़्ज़ कामन मां वरितो वियो आहे। छा मां वरितो आहे? कामन मां। कामन जी माना आहे आम। ठीकु आहे, अहिड़ा माण्हू उते अहिड़ा उसूल हूंदा जेके आम हूंदा ऐं उतां जा जेके माण्हू हूंदा उहे सभु आम हूंदा, को हुन में ख़ासि न हूंदी। इहो हुनजी सोसाइटी। पर हुनजी उहा जेका सोसाइटी आहे उहा एतिरो टाइम हली कोन सघी। उन खां बाद में हुन सोसाइटीअ जो जेको आहे आख़िरी टाइम अची वियो, ज़वाल अची वियो, बंज ड्रा हुन में शुरू थी वई। छोकी हाणे कुझु माण्हू इहो सवाल कंदा सभु असां हिकु जहिड़ा छो आहियूं? वरी कुझु ज़ाब्ता हूंदा आहिनि कंहिं शइ जा, उहे ज़ाब्ता बर्दाश्त न करे सघिया, या त उहा सीक्रेट सोसाइटी कुझु अहिड़नि माण्हुनि खे ख़बर पइजी हुनखे तोड़ो। मतिलबु काफ़ी सारी ॻाल्हियूं थी सघनि। उन खां बाद में असां अगरि ॿिए मकतब फ़िक्र ते अचूं, मेन मकतब फ़िक्र जंहिंमां असांजा अॼुकल्ह जा नज़रिया जुड़िया, उन में अचे थो डेमोक्रेटस। एटम त हाणे सभिनि ॿुधी छॾियो आहे। एटम लफ़्ज़ सभिनि ॿुधी छॾियो आहे। इहो एटम जेको लफ़्ज़ आहे जेको पहिरियों इस्तेमालु कयो उहो डेमोक्रेटस कयो। उन चयो का बि शइ आहे, बिल्फर्ज़ मां कापी खणा थी, उनखे वधीक टुकड़नि में विड़ायां थी, उनखे वधीक टुकड़नि में विड़ायां थी, उनखे वधीक टुकड़नि में विड़ायां थी, वधीक टुकड़नि में विड़ायां थी, वधीक नेठ त हिकु अहिड़ो टुकड़ो मोड बचंदो जेको मां उनखे वधीक हिसनि में नथी विड़ाए सघां, उनखे वधीक हिसनि में नथी विड़ाए सघां। त उहा शइ जेका मां वधीक हिसनि में नथी विड़ाए सघां उहो एटम। हाणे असां वटि जेको असां वटि एटम जो नज़रियो उहो बि अहिड़ो ई कुझु आहे जेके स्मॉलेस्ट पार्टिकल, नंढे मां नंढो ज़रो। इहो जेको एटम जेको लफ़्ज़ नंढे मां नंढो ज़रो जेको विड़हाइजी न सघे, यूनानी ॿोलीअ में हुनखे एटम चवंदा हुया। त एटम वरी हुन एटम में हुक लॻल आहिनि हिकु टाइप जा। हाणे असां चवंदा आहियूं हुन में कोवलेंट बांड थो थिए, फलाणो बांड थो थिए, टीरो बांड थो थिए। बेटा असां केमिस्ट्री में पढ़ंदा आहियूं अहिड़ा बांड। पर उन टाइम में हुन वटि बांडनि जो तस्वर त कोन हो, पर हुन चयो हुन में हुक आहिनि ऐं हुन हुकनि जे ज़रिए हर एटम पाण सां जुड़ियल आहे, मिलियल आहे, कनेक्टेड आहे। ऐं उन एटम जेके आहिनि मुख़्तलिफ़ एटम सभु पाण में मिली करे सॼी दुनिया जेका जोड़ी वेठा आहिनि। उन खां बाद में वरी अहिड़ा फिलोसफर बि पैदा थिया, अहिड़ा फ़लसफ़ी पैदा थिया जिन चयो त 4 एलिमेंट आहिनि। अॼु बि असां वटि एलिमेंट जो तस्वर मौजूदु आहे न, 4 एलिमेंट आहिनि, उन मां दुनिया ठहियल आहे। किन चयो त हिकु एलिमेंट आहे, किन चयो 4 एलिमेंट आहे, किन चयो हुन खां वधीक एलिमेंट आहिनि, किन चयो त अहिड़ा हिकिड़ा एलिमेंट आहिनि जेके असां जेको आहे ॻणे नथा सघूं, कुझु चयो त हिकु अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके वधीक जेको आहे कटे नथा सघूं। पर
हुन दौर जो बिल्कुलु हिकु ढांचो जेको आहे न तब्दील करे छॾियो हिन दौर जेके असां कुदरती फ़लसफ़े जो दौर चवंदा आहियूं। ही सॼा हुया कुदरती फ़लसफ़े। हाणे ॾिसो ॾंद कथाउनि मां कुदरती फ़लसफ़नि जे तरफ़ हिकिड़ो वॾो शिफ्ट आहे पंहिंजो पाण में हिकिड़ो असां इनकलाब चऊं त उहो हिकु इनकलाब हुयो, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में वरी जेको ॿियो दौर अचे थो हुनजो उहो अचे थो जंहिंखे असां हीउ त असांजो थियो सुकरात जे पहिरियां वारो दौर। हाणे असां ॻाल्हि कंदासीं सुकरात जे बाद वारे दौर ते। त सुकरात जो बाद वारो दौर कीअं हो उहो जीअं हाणे सुकरात जो पहिरियों वारो दौर यूनिवर्स खे मर्कज़ सम्झी करे उन्हनि पंहिंजा नज़रिया ॾिना या ईअं चई सघूं त हू साइंटिफिक नज़रिया हुया। जीअं थैलिस खे काफ़ी लेखिका पहिरियों साइंटिस्ट बि चवंदा आहिनि, ठीकु आहे। हिननि सभिनि खे हिकु जेको आहे साइंटिफिक सोच जे असां दायरे में आणींदासीं त ही जेके आहिनि पहिरियां उहे साइंसदान हुया जेके सुकरात जे पहिरियों वारे दौर में मौजूदु आहे। हुन खां बाद में सुकरात जे बाद वारो दौर वरी छा हुयो? सुकरात जे बाद वारो दौर बि हिकु वॾी शिफ्ट हुई पंहिंजे पाण में, हिकु वॾी चेंज हुई, हिकु वॾो टपो हुयो। उहो हुयो यूनिवर्स खां मतिलबु हिन खां काइनात खां टपंदे उहो इंसान मर्कज़ थी वियो। हाणे नज़रिया हाणे हिते पहिरियों हिनखे सम्झंदासीं छो ईअं आख़िर छो थियो? नज़रिया त हाणे काफ़ी अची विया। किन चयो त हिकु एटम जी दुनिया ठहियलु आहे, किन चयो पाणी जी ठहियलु आहे, किन चयो बाहि जी ठहियलु आहे, किन चयो हवा जी ठहियलु आहे, किन चयो इलेक्ट्रॉन जी ठहियलु आहे। त आख़िर नज़रियो कहिड़ो सही आहे? केरु कंहिंते यकीन रखे? पोइ उन दौर में हिकिड़ो अहिड़ो दौर पैदा थियो जंहिंखे असां चवंदा आहियूं सोफिस्ताई दौर। सोफिस्ताई छा हुया? उहे उस्ताद हुया। जॾहिं असांजा उस्ताद हूंदा आहिनि न ईअं ई उस्ताद हूंदा, उहे बि पैसा वठी करे पढ़ाईंदा। पहिरियां इहा यादि रखिजो त यूनान में पैसा वठी करे पढ़ाइण वारो जेको मरहलो हुयो या हिकु दौर हुयो उहो इहो दौर हुयो। उन खां अॻु में कॾहिं बि जेको कंहिंखे पढ़ाईंदो हुयो उहो पैसनि जे एवज़ न पढ़ाईंदो हुयो। हा, उन्हनि जेका अहिड़ा स्कूल बि कोन खोलिया। उहो मतिलबु ईअं ई जीअं असां अॼुकल्ह ट्यूशन टीचर रखंदा आहियूं न, त अहिड़ी तरह सां जेके अशराफिया ख़ानदान हुयो उहो अशराफिया ख़ानदान उहो एज़ अ टीचर करे उन्हनि खे हायर कंदा हुया, उन्हनि खे जेका घुराईंदा हुया। हाणे उन्हनि जो कमु छा हुयो? उन्हनि जो कमु इहो हुयो त कंहिं जेको नज़रियो बि आहे जीअं बि आहे जेको तव्हां खणो था उनखे साबित करण जो फन तव्हांखे सेखारींदा हुया। ऐं उनखे साबित कहिड़े तरीक़े सां कंदव? ॻाल्हि में रस ऐं चस दिलचस्पी पैदा करे उन ॻाल्हि खे साबित कयो। उनजो चवणो हूंदो हुयो को नज़रियो ग़लति कोन्हे को नज़रियो सही बि कोन्हे को, पर जेको तव्हां पंहिंजे दलीलनि जे ज़रिए जेके तव्हां पंहिंजी ॻाल्हियुनि जे ज़रिए जेको तव्हां साबित करे सघो था उहो सही आहे। त उन दौर जो हिकिड़ो अहिड़ी सूरत हाल पैदा थी। उन दौर में वरी उन्हनि सोफिस्टनि ते तनक़ीद करण वारो उहो माण्हू पैदा थियो जेके असां सभिनि खे ॿुधाइण जी ॾाढी जेको आहे ॾाढो इंतज़ारु आहे। मूंखे हुनजे बारे में ॿुधाइण जो इंतज़ारु हुयो। उहा सुकरात जंहिं ते इन ॿिनि दौरनि जो तज़किरो करे आयासीं। उन्हनि जो हुयो त हाणे इहो मतिलबु कहिड़ो इल्मु आहे जेको तव्हां उन्हनि खे पैसनि जे एवज़ ॾियो हुयो। उन्हनि ई वांगुरु हुयो। हू बि उन्हनि खे जेका ॻाल्हि ॿोल तक़रीर जो इल्मु खां वाक़िफ़ कंदो हुयो, पर उहो पैसा वठी करे कोन पढ़ाईंदो हुयो। उनजा जेके तरीक़ा हुया उहे तमामु जेको मुनफ़रद हुया। उहो पाण बि ॾाढो मुनफ़रद माण्हू हुयो। चयो वञे थो त हू जेको आहे न जेॾी महिल केॾी बि तपंदड़ गर्मी हुजे न, असां तपंदड़ गर्मी में ॿाहिरि बि निकिरी कोन सघंदा आहियूं न। अॼु ॾाढी जेका उस आहे असां ॿाहिरि कोन था वञूं। उहो पेरनि उघाड़े माना चपल ई कोन पाईंदो हुयो ऐं ईअं घुमंदो वठंदो हुयो। ऐं उन खां अलावा हू पंहिंजी हिकु दुनिया में पंहिंजी सोचुनि में हमेशह गुम रहंदो हुयो, जंहिंजे करे उहो घर वारनि जा मोचड़ा बि खाईंदो। कॾहिं कॾहिं चपलूं ठक करे फिटी करे बि मिलंदी हुअसि। कॾहिं जेके दिला पिया हूंदा उहे मग़ज़ में लॻंदा हुअसि। अहिड़ा हुन सां हादसा बि थींदा हुया, पर हू माण्हू मुड़ंदो कोन हुयो। हुन जा कम इहे साॻा ई
पंहिंजी जेका घरवारी मोकिलेसि वञी भाॼी वठी हे वरी किथे सोचण में गुम लॻो पियो आहे। हितां घरवारी वेही सुबुह खां शाम खां राति खां वरी सुबुह थियो सुकरात लभ कोन। अहिड़ा हुनजा किसा हूंदा हुया। उन खां अलावा सुकरात जा ॿिया बि खोड़ सारा किसा आहिनि। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, डेल्फी जे मंदिर जे असां पहिरियां तस्करो करे चुका आहियूं, जिन में असां ॾंद कथाउं जी दौर जी ॻाल्हि पिया कयूं। डेल्फी जे मंदिर ते लिखियलु हूंदो नो दायसिल। हाणे इहा बि ॾंद कथा उन दौर जी हूंदी हुई त उतां गेबी आवाज़ ईंदा हुया। हिकु दफ़े सुकरात उतां वञे पियो त उतां गेबी आवाज़ आई, ओ अज़ीम ॾाहा केॾां पियो हेॾां ॾिसे अज़ीम ॾाहो केरु तव्हां हेॾां ॾिसे अज़ीम ॾाहो आहे केरु, कंहिंखे थो सॾियो। वरी अॻिते अञा विख वधाइण शुरू करे वरी आवाज़ अचेसि, ए अज़ीम ॾाहा काॾां पियो वञी, गेबी आवाज़ चयो वञे थो गेबी आवाज़। हाणे इहा ख़बर आहे त गेबी आवाज़ हुयो या न। वरी हुनखे उहो आवाज़ अचे वरी बीहे वरी सोच में आख़िर इहो ॾाहो आहे केरु जंहिंखे इहो डेल्फी जे मंदर मां आवाज़ था अचे। हूंदो को वरी अॻिते वधाइण जी कोशिशि करे, असांखे पंहिंजा बि कम आहिनि। अॻिते वधाइण जी कोशिशि करे वरी आवाज़ अचेसि, ए यूनान जा अज़ीम ॾाहा, यूनान जो अज़ीम ॾाहो इहो वरी केरु आहे। वरी ॾिसण जी कोशिशि करे हेॾे होॾे त यूनान जो अज़ीम ॾाहो केरु आहे, नज़र कोन आयो। हूंदो केरु, अॻिते था वधूं। अॻिते वधी नाले सां पुकार अचेसि, ए यूनान जा अज़ीम ॾाहा सुकरात केॾां पियो वञे। हैरान परेशान, ॾाहो यूनान जो अज़ीम ॾाहो, मां त ॾाहो न आहियां। डेल्फी जे मंदर मां आवाज़ थो अचे, आख़िर छा ॻाल्हि आहे, डेल्फी जे मंदर मां उहो बि आवाज़ थो अचे, यूनान जा अज़ीम ॾाहा, हाणे मां त ॾाहो आहियां कोन। वीचारो हिन परेशानीअ में हुनखे ॿ टे ईअं जेका सोचनि में किथे केॾीमहिल घुम। पोइ हुनखे इहो दिमाग़ में आयो त असां ॾाहा चऊं कंहिंखे था, यूनान में ॾाहो त हुनखे सॾियो वेंदो जेको शाइर हूंदो हुयो। यूनान में ॾाहो उनखे सॾियो वेंदो जेको तकरीर जे फन खां वाक़िफ़ हूंदो हुयो। यूनान में ॾाहो उहो हूंदो हुयो जेके सोफिस्टाई हूंदा हुया। चई त भला हिननि वटां वञा पुछी अचां तव्हांखे ॾाहो कीअं थींदो आहे माण्हू। जेॾीमहिल उन्हनि सां वेहे ॻाल्हियुनि में ॻाल्हि ॿोल में त दलीलबाज़ी थिए। दलीलबाज़ीअ जे नतीजे में हो त किथे खुटी पवनि, हे त ॾाहा आहिनि कोन। वरी वञे ॿिए कंहिं वटि, वरी हुननि सां इहे साॻियो ई फन शुरू करे पंहिंजे डायलॉग्स जो ॻाल्हि ॿोल जो फन। वरी उतां ख़बर पएसि त हे बि खुटी था पवनि। अची करे ही शाइर बि खुटी था पवनि, ही जेके तकरीर जे इल्म खां वाक़िफ़ आहिनि इहे बि खुटी था पवनि, हीअ असांजा सोफिस्टाई बि खुटी था पवनि। त इन जी चवण जो मतिलबु इहो सही आहे त ही ॾाहा कोन्हनि खे, ऐं ही ॼाणनि बि कोन था त ॾाहा न आहिनि। हिकु त ॾाहा आहिनि कोन, ॿियो ॼाणनि बि कोन था त ॾाहा कोन्हनि खे। पर मां त इहो ॼाणां थो त मां ॾाहो कोन आहियां। मतिलबु पोइ जेको डेल्फी जे मंदर मां जेको आवाज़ आयो हुयो, ए यूनान जा ॾाहा केॾां पियो वञी, मतिलबु इहो सही हुयो। छाकाणि मूंखे एतिरो त इल्मु आहे न जो मां पंहिंजे ॾाहे न हुजण जो मूंखे ख़बर आहे, उनजे इल्म खां मां वाक़िफ़ आहियां, मूंखे उनजी ख़बर आहे त मां कुझु नथो ॼाणां। जेके इंग्लिश में हिकिड़ो चयो वेंदो आहे त आई नो वन थिंग दैट आई नो नथिंग। मां हिकु शइ ॼाणां थो, हिकु त शइ ॼाणां थो, ॿिया त उहे बि कोन था ॼाणनि। हिकु शइ ॼाणां थो, उहा कहिड़ी शइ जेका ॼाणां थो त मूंखे कुझु कंहिं शइ जी ख़बर कान्हे का, मां कुझु कोन थो ॼाणां। ॿियो असां वटि हिकिड़ो हाणे जेको जेको सुकरात आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार हूंदो। उहो को जीअं उन दौर जा ॿिया सोफिस्टाई जेको तरीक़ो यूज़ कंदा हुया, इस्तेमालु कंदा, उहो कोन कंदो, उन पंहिंजो तरीक़ो हूंदो। उहो रस्तनि में रोडनि रस्तनि ते घुमंदो वधंदो हुयो। ऐं उन खां पोइ शागिर्द ईअं थोरी हूंदा हुआ जीअं ॿारनि खे गिले सुबुह जो माउ पीउ छॾे वेंदा आहिनि, हुते रोईंदा आहिनि पिया असांखे न आहे पढ़णो, असांखे वञिणो आहे। ऐं असां उस्ताद माण्हुनि खां पुछंदो त असां अलाए किथे ॿारनि खे पहिरियां त ॿ टे कलाक चुप कराईंदा आहियूं, बाबा चुप। कुझु ॿार हूंदा आहिनि जेके दुपटे खे वठी करे सॼो ॾींहुं असांजे पुठियां घुमंदा आहिनि पिया। पर अहिड़ो को जेको आहे पढ़ाइण जो या उस्ताद हुजण जो अहिड़ो को हुते जेको तसवर कोन हुयो। उनजो इहो तरीक़ेकार इहो हुयो त उहो हलंदे घुमंदे घिटियुनि में बाज़ारुनि में माण्हुनि खां सवाल कंदो हुयो, ऐं उन सवालनि जो जेको जवाबु ईंदो हुयो वरी उन मां सवाल कंदो हुयो, वरी उनजे सवाल मां वरी उनखे सवाल कंदो,
मतलब त हिकु अहिड़ो तरीक़ो माना इल्मु कंहिंखे ॾियणु अहिड़े तरीक़े सां कंदो हुयो त उन्हनि मां ई सवालनि मां ई जवाबु हूंदो, उन जे सवाल मां वरी सवाल कंदो हुयो, उन जा जवाब आख़िर में वञी करे कंहिं हिकु नतीजे ते अची पहुचंदो। अच्छा माना तव्हांजे चवण जो मतिलबु ई आहे, ठीकु आहे। त हुनजो उन पहिरियां ई ईअं चयो जिन में हुनजो पंहिंजो पीउ चवंदो हुअसि त मां पंहिंजे पुट खे त हिकिड़ो जेका वकील कंदसि, हे कंदसि, जीअं असांजा अॼुकल्ह माउ पीउ चवंदा आहिनि, जीअं मां नंढी हूंदी हुअसि मुंहिंजी जेका मां चवंदी मुंहिंजी धीउ वरी थी डॉक्टर थींदी, तॾहिं ख़बर पयसि जेका धीअ त डॉक्टर थियणु कोन चाहियो, वञी करे फर्स्ट डिपार्टमेंट में वेठी अथसि। त माना अहिड़े तरीक़े सां हर पेरेंट्स जा पंहिंजा पंहिंजा ख़्वाब हूंदा आहिनि त असां पंहिंजे ॿारनि खे हीअ करणु चाहींदासीं। सुकरात जे पीउ जो बि ख़्वाबु हुयो, पर उन चयो भले कहिड़ा बि ख़्वाब रखो, उहे जेका तव्हांजी मर्ज़ी, पर मां पंहिंजो जेको पेशो आहे उहो चुनींदसि, उहो एडॉप्ट कंदसि जेको मुंहिंजी माउ जो पेशो आहे। उनजी माउ छा हुई? दाई हुई। हाणे सवाल छा उहो दाइपे जो कमु कंदो हुयो? उहो चवंदो तरीक़ेकार जेको आहे उन तरीक़ेकार जी ॻाल्हि कजे। मुंहिंजी माउ जेका आहे उहो ॿार ॼणाईंदी आहे, मां इल्मु ॼणाईंदसि। मुंहिंजो जेको पेशो आहे उहो इल्मु ॼणाईंदसि, छाकाणि इल्मु त हर माण्हू वटि मौजूदु आहे। वरी डेल्फी जो कॉल लिखियल नो द सेल्फ, उनखे वरी पंहिंजे इंटरप्रिटेशन में आयो त जेका पाण खे ॼाणो। वरी हुन चयो त जेका वॾे माण्हू जेकी जेका नेकी आहे उहो बि इहो आहे त तव्हां इल्मु हासिलु कयो। जेको वॾे माण्हू वर्चू आहे, वर्चू इज़ नॉलेज, उहो बि इहो आहे तव्हां इल्मु हासिलु कयो। इन लाइ मां कमु उहो कंदसि, पंहिंजी माउ वारो तरीक़ो अप्लाई कंदसि ऐं इल्मु ॼणाईंदसि। इल्मु कीअं ॼणाईंदो? इहो रस्तनि बाज़ारनि में घुमंदो फिरंदो, माण्हुनि खां ॻाल्हाईंदो, कचहरियूं कंदो, उन्हनि खे इल्मु सेखारींदो हुयो। इन ई नतीजे मुंहिंजा शागिर्द बि पैदा थिया। हाणे शागिर्द पैदा थिया ऐं जेको आहे ॿियो इहो जेको डिस्कस जेको करे आयो सभिनी जेको आहे इन्हनि सां ॾाहनि सां, यूनान जा जेके ॾाह हुया, जेके शाइर हुया ऐं असांजा सोफिस्ट आई हुया, इन सभिनी सां जंहिं मां ॻाल्हि ॿोल्हि करे आयो त हाणे सभिनी खे ॻाल्हि ख़बर पवंदी त शेयर कंदा आहिनि हिक ॿिए सां, थियो हे बि ॻाल्हि ॿोल्हि कंदो वठंदो हुयो हुते हुते। आई हिननि खे जेके यूनान जा ॾाह हुआ उन्हनि खे थोरो कावड़ आई ऐं उन ते जेको आहे मुक़दमो आणे छॾनि त हीअ जेको आहे असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि खे बिगाड़े थो, ग़लति रस्ते ते आणे थो, उन्हनि खे करप्ट पियो करे, गुमराह पियो करे, खारिनि। जीअं असांजा पेरेंट्स असांजा माउ पीउ चवंदा आहिनि पाण फलाणे माण्हू सां नवे जा खारे थो इहो तोखे, अहिड़े तरीक़े सां उन ते बि इहो इल्ज़ाम लॻो तूं ॿार खारी थो, असांखे खारींदो। हा मुंहिंजे लेज जो उनखे हिकिड़ो ठीकु आहे, तूं असांजे ॿारनि खे खारींदो, ठीकु आहे। ऐं ॿियो बि इल्ज़ाम लॻाया जेके असांजा ख़ुदा आहिनि उनजे तूं ख़िलाफ़ थो ॻाल्हाई ऐं तूं पंहिंजा नवां ख़ुदा थो पैदा करी। कटे गए में अचे ॿिया चई हा बा छा थो चवणु चाहीं सुकरात? चई मां त पोइ कंहिंखे गेले कोन ईंदो आहियां, मां हलंदे फिरंदे ॻाल्हि ॿोल्हि कंदो आहियां, मां पहिरियों कुझु कंहिंखे चवणु कोन थो आहियां, तव्हां चओ था तव्हांजी मर्ज़ी आहे। वरी तव्हां ॿियो इहो था चओ त नवां ख़ुदा साईं ख़ुदा जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो त थी कॾहिं मां ख़ुदा जे ख़िलाफ़ ॻाल्हायां थो त पोइ नवां ख़ुदा वरी करां थो खणी अचां। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि उते उन वक़्तु जेको आहे जिम कट घरे में बिहारियनि उन वटि ॿिया बि खोड़ सारा सुवाल जवाब थींदा रहिया। चलो माना यूनान वारा माण्हू त इहो तइ करे छॾियो त ॿुधणो त उहो ई कोन्हे कोन्हे जो भले कहिड़ा बि दलील ॾे, ठीकु आहे। दलील जी आड़ खां सभु जा वाक़ुफ़ हुया न। उनखे चवनि त अच्छा हाणे ॻाल्हि खे ख़तमु कयूं था, भले जेको आहे केतिरा बि तुंहिंजा वकील तुंहिंजे पासे हुजनि कीअं बि हुजे, पर हाणे इन ॻाल्हि ते पहुता आहियूं या त तूं यूनान छॾे हलियो वञ या त ज़हर जो प्यालो हिमलाक। त हुनजे शागिर्दनि हुनखे तजवीज़ कई जीअं असां हिक ॿिए खे सलाम ॾींदा आहियूं त भॼी था हलूं, भॼी था हलूं, भॼी बि काॾे हलंदासीं? सुकरात भॼी वेंदो न, सच त कोन भॼंदो। सुकरात भॼी वेंदो, सच त कोन भॼंदो। सच खे केॾे केॾे भॼाईंदो तव्हां? सच त किथां कोन भॼंदो। मां तो ॻाल्हायां सच, हिते बि ॻाल्हायां तो यूनान में ॻाल्हायां तो वरी ॿियनि वेंदो हुते बि ॻाल्हाईंदो सच, ठीकु आहे। इन लाइ जेको आहे मां भले मूंखे हिमलाक हाणे ॾियो मां पीअंदसि, को मूंखे मसइलो कोन्हे। हिनखे जेको आहे हाणे जेको आहे जेल में बंदि कया न, चयो सुबुह सां तोखे हिमलाक ॾींदा। सुबुह जो साॼो उथी करे जेके हुते बीठा हूंदा आहिनि न माण्हू, ई भला हिमलाक त कॾहिं था खणी अचो? जी ॿुधो जी माण्हू चवंदा आहिनि त कुझु टाइम अञा वधीक मिले, हे वरी चए थो हिमलाक खणी अचो पिया महिल सां।
त ही छा ॻाल्हाइनि था। हलो पहिरियां बि हुनखे अजीब माण्हू आहे, आम माण्हुनि वांगुरु नाहे चढ़ियो आहे, ठीकु आहे ॾियो। अहिड़े तरीक़े सां ख़ुशी ख़ुशी सां सुकरात हिमलाक पी करे हितां दुनिया मां, जेका मटीरियल दुनिया आहे उन मां हलियो वियो। सुकरात हलियो वियो पर सच त कोन वियो, सच त हमेशह मौजूदु आहे। सुकरात जो जिस्म त वियो पर सुकरात जो जेको इल्मु आहे, जेको हुनजी दाह पए, जेको हुनजो सच आहे, उहो त असां सां अञा ताईं मौजूदु आहे। असां केतिरियूं सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, अॼु बि यादि पिया कयूं हुनखे, उनजे सच ते ॻाल्हायूं था, उनजे सोच ते ॻाल्हायूं था, उनजे सच लाइ हिकु हंधि अटूट भेण ते ॻाल्हायूं था। त सच त केॾा कोन वियो, सुकरात वियो, सच त कोन वियो। अहिड़े तरीक़े सां उनजो जेको उनजा जेके शागिर्द आहे उन्हनि चयो त असांजो उस्ताद त मरी वियो पर हाणे असां उन लाइ कुझु लिखूं त सही न। त माना उहो कीअं हुयो? प्लेटो उनजो शागिर्द अफ़लातून जंहिंखे चवंदा आहिनि, अफ़लातून लफ़्ज़ कीअं थियो? ॾाढी ज़बरदस्त आहे। अफ़लातून लफ़्ज़ खां काफ़ी माण्हू वाक़िफ़ आहिनि। अफ़लातून छाखे चवंदा आहिनि? यूनान में अफ़लातून खे वेकरन कुल्हनि वारे माण्हूअ खे बि अफ़लातून चयो वेंदो हुयो उन दौर। उन खां अलावा अफ़लातून छा कयो, जेके बि ॻाल्हियूं आहिनि उन डायलॉग्स जी सूरत में लिखियूं त सुकरात कीअं हुयो, उनजा इल्मु छा हुयो, पंहिंजे शागिर्दनि सां कीअं हुयो, ऐं जेको बि अॼु मवाद जा जेके बि ॻाल्हियूं सुकरात जूं हिन वक़्तु असां वटि मौजूदु आहिनि उहे इन अफ़लातून जे करे मौजूदु आहिनि, हिन प्लेटो जे करे मौजूदु आहिनि। हिन प्लेटो जो इहो चवणु हुयो, पहिरियां काफ़ी नज़रिया जी मूं ॻाल्हि त मौजूदु हुया। हिकिड़ो अहिड़ो नज़रियो मौजूदु हुयो त जेका दुनिया आहे उहा हिकु हंधि बीठी आहे, उहा कंहिं बि तब्दीलीअ जे अमल में नाहे। ॿियो अहिड़ो जेको थाट हुयो, जो अहिड़ो नज़रियो हुयो जंहिंमें हुयो त दुनिया जेका आहे उहा मुसलसल तब्दीली जे अमल में आहे, मुसलसल चेंज थींदी थी रहे। हेराक्लिटस चयो, ठीकु आहे। हाणे हिन चयो त इहो हेराक्लिटस बि सही आहे ऐं इहो परमेंडाइज़ बि सही आहे, ही ॿई सही आहे। छोकी ॿ दुनियाऊं आहिनि, हिकु दुनिया कोन्हे का, ही ॿई हिन दुनिया सां मुंसलिक कनि था, पर असल में दुनियाऊं ॿ आहिनि। हिकिड़ी उहा दुनिया जेका नज़रियाती दुनिया आहे, ख़याली दुनिया आहे, ऐं हिकिड़ी उहा दुनिया आहे जेके असां आइडियल वर्ल्ड जो नालो ॾींदा आहियूं। हिकिड़ी उहा दुनिया आहे जेका मादी दुनिया आहे, मटीरियल वर्ल्ड आहे। ॿ दुनियाऊं आहिनि असल में, ऐं जेका असल खां वठी करे जंहिंमें का तब्दीली नथी अचे उहा दुनिया आहे, उहा दुनिया ख़याली दुनिया, आइडियल वर्ल्ड। ऐं अहिड़ी दुनिया जंहिंमें तब्दीली थी अचे उहा आहे असांजी जेका मादी दुनिया, मटीरियल वर्ल्ड, हुन में तब्दीली थी अचे। ठीकु आहे। हाणे चई त जेका मादी दुनिया आहे उहा असल में आइडियल वर्ल्ड जी जेका ख़याली दुनिया आहे उनजी कापी आहे। उहो जेके बि शयूं हिते मौजूदु आहिनि सभु उहो उन दुनिया जी छा आहिनि, कापी। ही किताब हिते आहे ईअं, इहो असल में हुते मौजूदु आहे। हीअ चेयर असल में हुन दुनिया में मौजूदु आहे, ही हिन दुनिया में हुन सिर्फ़ु हिन चेयर जेको कुर्सी आहे हुनजो अक्सा ओलड़ो आहे, पाछो आहे। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां असां जेके हिते वेठा आहियूं उहे माना प्लेटो जो मुताबिक़, अफ़लातून जे मुताबिक़ त असल में असल दुनिया जा जेके आहियूं न असां सभु कापी आहियूं, कापी ऑफ कापी। ठीकु आहे। हाणे हिकु त हुनजो इहो नज़रियो, उन ते वरी हिकिड़ो उन जेका ॾिनो जंहिंखे असां केव थियरी चवंदा आहियूं, जंहिंखे असां चवंदा आहियूं गार जो इल्मु। त हिकु न हिकु एग्ज़म्पलीफाई कयो, तव्हांखे हिकु मिसाल ॾेई त हिकु अहिड़ी दुनिया आहे, हिकु अहिड़ो केव ठहियलु आहे, गार ठहियलु आहे जिते माण्हुनि खे बिल्कुलु ॿधी ईअं विहारे वियो आहे, उन जा हथ पेर ॿधे छॾिया अथनि, उहो तव्हां बिल्कुलु हिली नथो सघे। उते ई जेको आहे रहे थो, उन मां पोइ हिकिड़ो ॾाहो थो, वधीक कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं ओवर स्मार्ट या इम्पल्सिव बि चई सघूं था।
उहो ठां वधीक माना वधीक जफ़ाकशी करे वधीक कोशिशूं वठी करे उहो तव्हां जेके रस्सियूं पेरनि में ॿाहनि में छॾाए करे ॿाहिरि निकितो हुन हिकु असुल दुनिया त ॿाहिरि आहे त असां वेठा पाछा था ॾिसूं जेके इहो त हाणे ॿियनि खे ॿुधाइणो पवंदो त असल में त दुनिया ॿी का आहे असां पाछे में ख़ुशि लॻा वेठा आहियूं जेके नालो सिंधी में भाउ कोन्हे उछ ते ख़ुशि ख़ुशी ते ख़ुशि त जीअं असां त ख़ुशी ते ख़ुशि आहियूं असल में दुनिया जेको असल जेका दुनिया आहे उहो त उहो ई असां पाछे में ख़ुशि लॻा वेठा आहियूं असल शइ त उते मौजूदु आहे उहो भयंदो भयंदो आहे हिननि खे ॿुधाए ॾी त जेका हीअ जेके ते असां ॿुधा पिया आहिनि हीअ असांजी दुनिया कोन अथव असांजी दुनिया ॿी आहे उहो हाल में छा थो ॻाल्हाए वेठो आहे हिते ऐं चए थो ॿी दुनिया आहे अलाए हिते दौड़ो वौड़ो पियो त असां लाइ बसि बि यार छा अलाए कहिड़ी ॻाल्हियूं थो करे ठीकु आहे त अहिड़े तरीक़े सां हुन इन ॻाल्हि खे साबित कयो या उनखे एग्ज़ाम्पलीफाई कई त कीअं ॿ दुनियाऊं मौजूदु आहिनि असां वटि उन खां अलावा हुनजो हिकिड़ो ॿियो वॾो कारनामो आहे जेको अॼु ॾींहं ताईं असां लाइ वॾो कराए थो आहे ऐं जेके सोशल साइंस जा ॿार हूंदा उहे त हुन खां बख़ूबी वाक़िफ़ हूंदा जेके चवंदा आहियूं द रिपब्लिक बुक लिखूं हाणे द रिपब्लिक में हुन रियासत जो तस्वर त रियासत कीअं हुजणु घुरिजे जीअं हाणे असां ॿी तस्वर ॾींदा आहियूं न त जेको आहे जेॾी महिल इनकलाब ईंदो त पोइ असांजी जेका सोसाइटी आहे या जेको असांजो जेको सियासी ढांचो आहे उहो ईअं ठाहींदासीं असां त उन दौर में उन बि हिकिड़ो पंहिंजो मिसाली रियासत जो तस्वर पेश कयो ॿुधाई त मिसाली रियासत कीअं हुजणु घुरिजे उन चयो त मिसाली रियासत लाइ तव्हां जेको बॉडी स्ट्रक्चर जो एग्ज़ाम्पल खयो जिस्मानी जेका बनावट आहे उनजो जेको एग्ज़ाम्पल खयो ऐं उन चयो त जेको इहो मथो आहे न असांजो इहो हिकु हिसो आहे ऐं हिकु तबिको आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं उहे माण्हू जेके आलिम हुजनि जेके इल्म सां सलाहियल हुजनि जेके फ़लसफ़ी हुजनि ॾाहा हुजनि ऐं वरी जेको ॿियो जेको हिसो आहे उहो आहे छातीअ मां असां एग्ज़ाम्पल खणी सघूं था या उन ॾिनो पए पाण असां नथा खणी सघूं उन पाण ई ॾिनो त उहे माण्हू जेके सघाड़ा हुजनि ताक़तवर हुजनि हिमत भरिया हुजनि विढ़ाक हुजनि उहे माण्हू उन खां बाद में अची विया पेट सां उन्हनि खे जेको आहे सलाड़ी जेके माण्हू कमु कंदड़ हुजनि जेके तव्हांखे खाइण पीअण जो बि जेका कमु कंदा हुजनि ऐं पोड़े त कंदा हुजनि जंहिंखे असां वर्किंग क्लास चवंदा आहियूं वर्किंग तबिको चवंदा आहियूं वर्कर्स चवंदा आहियूं मज़दूर चवंदा आहियूं ठीकु आहे उहो हुन सां अची था वञनि हाणे जितो हिकु मिसाली रियासत तॾहिं ई बणिजी सघे थी जॾहिं हिननि टिनिनि में हार्मनी हुजे ॿधी हुजे एको हुजे पाण में गॾु इहे बराबरि जा शरीक हुजनि ऐं बराबरि सां हलनि कमु कनि तॾहिं हिकु मिसाली रियासत क़ाइमु थी सघे थी हाणे मिसाली रियासत में जेको उहो हिसो आहे जेको उहो तबिको आहे जेको ॾाहो आहे जेको आलिम आहे उन्हनि ते वरी अलॻि जेके आहिनि असांजा उसूल आहिनि उहे लागू थींदा पहिरियां असां डिस्कस करे आयासीं कम्यूनल सोसाइटीअ जो त उन्हनि ते कम्यूनल जेको आहे न छा थींदो रूल लागू थींदो मतिलबु सभु बराबरि हूंदा उहे न त शादी था करे सघनि इहे हुन ते स्ट्रिक्ट रूल जेके हूंदा हुया उहे लागू थियल हूंदा त उहे शादी नथा करे सघनि उहे पंहिंजा ॿार बच्चा पैदा नथा करे सघनि ऐं ॿियो त उहे पंहिंजी का बि जेका प्रॉपर्टी नथा रखी सघनि मिल्कियत नथा रखी सघनि उहे ज़ाती मिल्कियत नथा रखी सघनि या जंहिंखे चवंदा आहियूं प्राइवेट प्रॉपर्टी नथा रखी सघनि छो सवाल इहो पैदा थिए थो सभु रखो था असां ॾोह कयोसीं बि चई सघनि था असां चवंदा छो इन कयो असां ॾोह कयोसीं पोइ बि चई सघंदा असां ॾोह कयोसीं उन चवणु पियो चाहे त असल में इहो जेको फैमिली स्ट्रक्चर आहे जेको ख़ानदान जो जुड़णु आहे ज़ाल आहे पोइ बच्चा आहिनि ॿार आहिनि उनखे जंहिंमें असां उनजे पालण जी जंहिंमें मरहले में वेंदा आहियूं त पोइ असां में लालच पैदा थींदी आहे उन लाइ असां गॾु कंदा आहियूं ठीकु आहे ऐं प्राइवेट प्रॉपर्टी जेका असांजी आहे उहा बि असां में लालच पैदा कंदी आहे पोइ असांजी जेका सोसाइटी आहे जेके असां चऊं था
त आलिम आहिनि उहे आलिम उहो कमु अदा न करे सघंदा जेको असां हुन खां कराइण चाहियूं पिया। उहो कमु उहे न करे सघंदा जेको उन्हनि ते कमु रखियो वियो आहे। जेॾी महिल को बि ॿारु ॼमंदो हुयो न उहो हूंदो हुयो रियासत जी ज़िमेदारी। उन मां उहा रियासत चूज़ कंदी हुई, उहा जेका चूंडींदी हुई त इन मां कहिड़ा जेके आहिनि उहे जंगजू थींदा, विढ़ाक थींदा, कहिड़ा मज़दूर थींदा ऐं कहिड़ा ॾहा थींदा, कहिड़ा सियासतदान थींदा, कहिड़ा फ़लसफ़ी थींदा। उन्हनि जी वरी अलॻि परवरिश थींदी हुई, उन्हनि खे वरी अलॻि इल्म सेखारिया वेंदा हुया। उनजी जेको आहे पूरो जेको आहे ज़िंदगीअ में उन्हनि खे उहे इल्म ॾिना वेंदा जंहिंसां जीअं उनखे उन में तबिके में रखंदा हुया। ठीकु आहे, त उन तरीक़े सां हिन जो त हिकु जेका असांजी आइडियल जेका आहे या मिसाली रियासत जो असां जेका तसवर करे सघूं था या आणे सघूं था, उन में जेके असांजा फिलोसफर्स हूंदा, नालो फिलोसफर किंग जो, जेके इल्म वारा आहिनि, जेके फिलोसफर्स आहिनि, जेके ॾाहा आहिनि, उहे तव्हांजा बादशाह थींदा। ठीकु आहे, उहे तव्हां लाइ फ़ैसिलो कंदा। ठीकु आहे, ऐं उहे माण्हू जेके कम जा न आहिनि, उहो मतिलबु शाइर लाइ उन हिकु लफ़्ज़ यूज़ कयो त जेके असांजी रिपब्लिक में शाइर आहिनि सभिनि खे असां ताज पढ़ाईंदासीं, ताज पढ़ाए पोइ उन्हनि खे रवानो कंदासीं। उन चवण जो मतिलबु हो त अहिड़ियूं के बि शयूं जेको आहे हिननि टिनिनि जेको आहे तबिकनि में हेर फेर करनि या हिननि टिनि तबिकनि में नथियूं अचनि, उहे असांजे कम जूं न आहिनि। भले उहे वॾा मान वारा आहिनि, शाइर बि वॾा मान वारा आहिनि, हू पंहिंजो हिकु वॾो मर्तबो रखनि था, पर असांजे कम जा न आहिनि। हिन लाइ उन्हनि खे ताज पढ़ाए करे, छा मान वारा आहिनि त ताज पढ़ाईंदासीं, ताज पढ़ाए करे हिन रियासत मां मोकिलियो। उन खां बाद में वरी जेको ॿियो जेको आहे फ़लसफ़ी पैदा थिए थो जंहिंखे असां अरिस्टोटल चवंदा आहियूं। अरिस्तू कहिड़ो हुयो? इहो बि प्लेटो जो शागिर्दु हुयो। हाणे तव्हां सोचींदा सभु हिकु ॿिया शागिर्द ई सभु चढ़िया, फ़लसफ़ी चऊं था सभु चढ़िया, त उहो बि हुनजो शागिर्दु हुयो। ऐं अफ़लातून या जेके असां प्लेटो ऐं अरिस्टोटल ॿई मरण घड़ीअ ताईं, मतिलबु जॾहिं खां हुनजो शागिर्दु थियो त मरण घड़ीअ ताईं हुन सां गॾु हुयो। जेॾी महिल हुनजी डेथ थी वई प्लेटो जी, अफ़लातून जी, त पोइ अरिस्टोटल अची करे ॿिए हंधि रहणु लॻो। अहिड़े तरीक़े सां जहिड़े तरीक़े सां सभिनी फिलोसफर्स जा पंहिंजा पंहिंजा नज़रिया हुआ, अरिस्टोटल जा बि पंहिंजा पंहिंजा नज़रिया हुया। उन जेको वॾो कारनामो जेको असां चवंदा आहियूं, उनजो वॾो कारनामो इहो हुयो त उन सभिनी जेके बि इल्म अॼु असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि खे तरतीब ॾिनी। छा नी तरतीब? अॼु तव्हां असांजा सब्जेक्ट पीरियड थींदा आहिनि न, केमिस्ट्री जो पीरियड आहे असांजो, हाणे बायो जो पीरियड आहे, पाकिस्तान स्टडी जो पीरियड आहे, तव्हां स्कूल में पीरियड थींदा आहिनि। वरी असांजा वरी अलॻि सां जेको आहे शोभा थींदा आहिनि, फ़लसफ़े जो शोभो थी वियो, एंथ्रोपोलॉजी जो शोभो थी वियो, इकोनॉमिक्स जो शोभो थी वियो, रूरल डेवलपमेंट जो शोभो थी वियो, अलॻि अलॻि शोभा थी। त मतिलबु इहा जेका सहादत आहे इल्मनि खे तरतीब में आणण जी, उनजी अलॻि कैटेगरी ठाहिण जी, उहा सहादत अरिस्टोटल खे मिलियल आहे। उन खां अलावा हिकिड़ी ॿी हुनखे सहादत मिलियल आहे, उहो कंहिंजो सिकंदर आज़म जो उस्ताद हुयो। सिकंदर आज़म खे जीअं ट्रेन कयो हुयो उहो केरु हुयो? उहो बि अरिस्तू हुयो। सिकंदर आज़म केरु हुयो? सवाल अची सघे थो। सिकंदर आज़म उहो हुयो जंहिं चवंदा आहिनि पूरी अधु दुनिया खे फतेह कयो। ठीकु आहे, त उनजी जेका परवरिश आहे या उनजी जेका मेंटली परवरिश था चई सघूं था, मतिलबु उनजी निशोनमा जेका आहे उहा तजवीज़ उन जेको आहे अरिस्टोटल कई। ठीकु आहे, हाणे असां काफ़ी टाइम थी वियो, थोरो पंहिंजे जेका न लेक्चर खे घटि कंदे, छा लाइ यूनानी फ़लसफ़ो मूं पहिरियां ई चई छॾियो तमामु डिघो आहे ऐं तमामु वॾो आहे, हुन ते असांखे जेको आहे अहिड़ा अलाए केतिरा क्लास करणा पवंदा। उन खां बाद में बि असां ठीकु आहे, त उनखे जेको आहे टाइम लॻी वेंदो असांखे पढ़ण में, पर असां जल्दी जल्दी मोकिलायूं था हिन टॉपिक खे। त उन खां बाद में बि काफ़ी सारा
इहो बि उनजी तरफ़ां आयो बायोलॉजी में उनजो वॾो कमु हुयो तमामु वॾो कमु हुयो अॼु बि उन्हनि शयुनि खे जेको आहे मञियो वेंदो आहे हाणे असां अचूं था उन खां बाद में हाणे प्लेटो सुकरात जे पहिरियां वारो दौर बि थी वियो सुकरात जे बाद वारो दौर बि थी वियो सुकरात जे बाद वारो दौर वरी जेॾीमहिल एरिस्टोटल जी वफ़ात थिए अलेक्जेंडर जी डेथ थी थिए उन खां बाद में हिकु ॿियो दौर पैदा थी थियो जंहिंखे असां हेलेनिस्टिक दौर चऊं था हेलेनिस्टिक दौर बि फिलोसफिकली दौर हुयो पर हुन में जीअं चयो न हाणे असां एॾा सारा इल्म जेके पढ़ूं था हिन जो को प्रैक्टिकल यूज़ त आहे कोन असां हिनखे कमु त आणे कोन था सघूं कमु काढ था पंहिंजे मथे में सूर विझूं भला को अहिड़ो फ़लसफ़ो दरियाफ़्त कंहिंजो मां ख़ुशी त मिले ख़ुशी त थियूं ख़ुशी त रहूं पोइ हिननि अहिड़े तरीक़े जा वरी काफ़ी सारा स्कूल ऑफ थॉट मकतब फ़िक्र पैदा थिया जंहिंमें स्ट्राइक्स अची था वञनि साइंसिस अची था वञनि ऐं ॿिया बि खोड़ सारा अची था वञनि वरी यूनान जो हिकिड़ो वरी ॿीहर ऊंधाउ दौर बि अचे थो और हुन खां बाद वरी हुनजी डेवलपमेंट थिए थी मतिलबु तमामु वॾो ऐं गहरो जेको आहे असरु रखंदड़ आहे यूनानी फ़लसफ़ो हाणे असां पंहिंजे पहिरें वारे सवाल ते था अचूं त यूनानी फ़लसफ़ो छो ऐं छा लाइ पढ़णु घुरिजे असांखे जिन असां पूरो जाइज़ो वठी आयासीं हल्को हल्को जाइज़ो वरितोसीं हिन मां असांखे मालूम थियो त जेको बि इल्मु आयो आहे उहो असां वटि तक़रीबन इल्मु जेको आहे उहो असांखे यूनान मां आयो आहे फ़लसफ़े जो जेको असां फ़लसफ़ो चऊं या साइंस चऊं जेको बि जनम वरितो उहो यूनान मां असां वटि ईअं जेको आहे उन तरीक़े सां आयो आहे ईअं न आहे त यूनान खां अॻु में को फ़लसफ़ो हुयो ई कोन या यूनान खां ॿिए हंधि कोई फ़लसफ़ी कोन हुया इंडिया में बि फ़लसफ़े जो हिकिड़ो पंहिंजो दौरु हलियो आहे वेदनि जो दौरु हलियो हुन खां बाद में असां वटि बि ॾंद कथाउनि जा वॾा जेको आहे दौर हलिया आहिनि वरी जिन महिल यूनान में जिन महिल अचे थो ऊंधाउ दौर थो अचे उतां खां बाद में वरी जेको कमुकार मिले थो न जेके हिन जे इल्म खे बचाई वेठा आहिनि उहे वरी मुस्लिम फिलोसफर्स आहिनि असांजा उन्हनि वटि वेठे कमु कयो जेॾी महिल उते ऊंधाउ दौर अची वियो इल्मु सभु ठप थी वियो त उते वरी हिते मुस्लिम फिलोसफर्स मुस्लिम फ़लसफ़ी जेके उहे कमु पिया कनि वरी इन जे ज़रिए वरी उते पहुतो मतिलबु इल्मु जेको आहे हिकु जॻह ते वेहण वारो बि कोन्हे को इल्मु जेको आहे उहो घुमंदो रहंदो आहे हाणे इल्मु खे पेरनि घुमंदो रहे थो ईअं बि चई सघूं था पर इल्मु जेको आहे माण्हुनि खां ॿियनि माण्हुनि ताईं ट्रांसफर थिए थो ऐं अहिड़े तरीक़े सां इल्मु कंहिं हिकु जॻह ते रुकण वारी शइ न आहे ठीकु आहे त अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे लेक्चर जो हिते इंतज़ाम कयूं था बाक़ी तव्हांखे को सवाल हुजे जेको सवाल करे तव्हां चयो थालेसी दौर में हुन वेपराइज़ेशन जो कॉन्सेप्ट हो ॾिनो उन दौर में वेपराइज़ेशन जो अहिड़ो को अथराइज़ कॉन्सेप्ट हो ई कोन त पोइ हुनखे की ख़बर पई त जेके फुड़ा आहिनि उहे पाणी मां निकिरी मथे वञनि पिया ऐं ख़ूब बरसाति करे थी इहा उनखे ख़बर ऐं ॿियो सवाल मुंहिंजो इहो आहे निहिलिज़म रैशनलिज़म ऐं यूटिलिटेरियनिज़म खे असां फ़लसफ़े में काउंट कंदासीं या कोन कंदासीं पहिरें अदी जो सवाल हुयो त उन दौर में अहिड़ा सच त को टूल्स कोन हुया जंहिंजे ज़रिए असां मयर करे सघूं त इहे शयूं कीअं थियूं पर हुननि दलीलनि जे ज़रिए प्रूव कयो न उन्हनि शयुनि खे जीअं हाणे मां तव्हांखे चयो त हिकु नदी जे किनारे ते वेठो हुयो उन ॾिठो त जेॾी महिल तपंदड़ उस थी वञे उन उस जे ज़रिए जेके पाणी आहे उहो जेको आहे वेपर्स जी शिकल में मथे ट्रांसफर थो थिए मथे वञे थो वरी उतां खां जंहिंमहिल हेठि घुट पैदा थिए थी त वरी उहो ई पाणी जेको मथे हितां खां वियो बाफ़ जी शिकल में उहो वरी पाणी थी करे वरी वापसि मोटी आयो त उन मां हाणे इहो हिकु तसवर अक्स कयो ऐं माण्हुनि खे इहो अंदाज़ो लॻायो ऐं माण्हुनि खे इन तरीक़े सां हुन कन्विंस कयो ॿियो तव्हां चओ था यूटिलिटेरियनिज़म निहिलिज़म रैशनलिज़म इहो बि फ़लसफ़ो आहे पर ही जेको आहे डेवलप्ड फॉर्म आहे फ़लसफ़े जो मतिलबु जो जेको फ़लसफ़ो आहे ख़ुदा का ना करे त पोइ इंग्लिश फ़लसफ़े में की था काम करे सघूं के असां ॾंद कथाउनि में काम करे था सघूं फ़लसफ़े में इन लाइ असां हुनखे काउंट करे सघूं था छोकी ॾिसो मां तव्हांखे चयो त फ़लसफ़ी को साइंसदाननि वांगुरु जेको आहे एक्सपेरिमेंट जे ज़रिए तव्हांखे को लॉ ठाहे कोन ॾींदा आहिनि पर उहे हुनखे सवाल कंदा आहिनि सवाल करण खां बाद में जेको उहो नज़रियो जेको ॾियणु चाहींदा आहिनि उहो दलीलनि जे ज़रिए हुनखे जेको आहे साबित कंदा आहिनि त अगरि उहे ख़ुदा खां इनकार कनि था त पोइ उहे बि वरी दलील बाज़ियूं खणी था थियनि जेको नज़रियो खणी पियो अचे जेको निहिलिज़म जो हामी आहे त पोइ कुझु न कुझु अहिड़ो दलील पाण सां गॾु खणी पियो अचे
तव्हां ॻाल्हि कई त सिर्फ़ु यूनान जो ई फ़लसफ़ो यूनान जी जेका तारीख़ आहे उहा ई उन वक़्तु न हुई, बल्कि दुनिया जे ॿियनि ख़ितनि में ॿियनि इलाइक़नि में बि फिलोसॉफर हुया, उते फिलोसॉफी जनम वरितो, इल्मु जनम वरितो। पर बुनियादी सुवाल इहो आहे हिन वक़्तु असांखे सभ खां वधीक जेको बि टेंडर पोईं सदी हुजे या हीअ सदी सभ खां वधीक जेका ज़रूरत महसूसु थी आहे हिन मौजूदा दौर में बि उहा यूनानी फ़लसफ़े जी थी थिए, छाकाणि त अञा असां ओसिते न पहुता आहियूं जंहिंजे सबबु हू सभु शयूं असांखे इन ते महसूसु थियनि थियूं। इन जा बुनियादी कारण अहिड़ा आहिनि त सभ खां वधीक असांखे हिन वक़्तु यूनानी फ़लसफ़े जी ई घुर्ज महसूसु थिए थी ऐं ॿियनि इलाइक़नि मां जेको फ़लसफ़ो पैदा थियो उहो असां ताईं मुंतक़िल छो न थी सघियो आहे या अञा असां ताईं मुंतक़िल थियण में उनखे केतिरो वक़्तु घुर्बल आहे। तमामु जेको आहे बेसिक क्वेश्चन हुयो ऐं जेको आहे असां सभिनि जे दिमाग़नि में किथे न किथे फ़लसफ़ो पढ़णु वक़्तु इहे सुवाल ज़रूरु पैदा थींदा आहिनि ऐं थियण बि घुरिजे, ज़रूरी बि आहिनि त आख़िर यूनानी फ़लसफ़ो ई छो पढ़ो। छा असांजो पहिरियों सुवाल बि इहो हुयो। ॻाल्हि असल में इहा आहे त जेको घणो तकड़ में को असां वटि को माण्हू बि अहिड़ो हूंदो आहे जेको जल्दी ॻाल्हियुनि खे खणी वठंदो आहे। त यूनानी जेके अहिड़ा हुया जेके ॿियनि जेके बि क़ौमूं हुयूं या जेके सिविलाइज़ेशन हुयूं उन जा असर पाण वटि खणी वठंदा हुया। या चवंदा त लिखाई वारो दौर त ॿिए हंधि शुरू थियो, पर फ़लसफ़ो वरी हिते फ़लसफ़ो महफ़ूज़ जेको थियो या लिखाई खां महफ़ूज़ थी वरी उहो यूनान में थिए थी, त हुन त खयो त फोनेशंस मां ई न जेका लिखण जो इल्मु आहे, पर उन वटि उनखे उहे उन तरीक़े सां इस्तेमालु न करे सघिया जिन तरीक़े सां हितां जा यूनानी उनखे इस्तेमालु करे विया, ओड़े तरीक़े सां हू इस्तेमालु न करे सघिया जंहिंजे करे उनजो इल्मु असां वटि न पहुची सघियो आहे। बाक़ी काफ़ी अहिड़ा इल्मु आहिनि जीअं अञा ताईं असां वटि जेका वेदनि जो इल्मु या जेको वेदनि जो फ़लसफ़ो आहे उहो अॼु बि असां वटि मौजूदु आहे, पर उन दलील बाज़ जेका स्ट्रॉन्ग दलील आहिनि उन्हनि सां न खणी आया आहिनि जंहिंजे करे जेको यूनानी अॼु बि उन्हनि ते क़ाबिज़ या उन्हनि जे जेको फ़लसफ़े खे वधीक तजवीज़ ॾिनी थी वञे। टियों इहो बि चयो वेंदो आहे त वेस्ट जो जेको नज़रियो आहे जेको छा लाइ असां सभु जेके आहिनि किथे न किथे कॉलोनाइज़ थियल आहियूं न, कॉलोनाइज़ ते ग़ुलाम थियल आहियूं, त जिते जेको ग़ुलाम थींदो उहो उतां जो नज़रियो खणंदो जंहिंजो ग़ुलाम थींदो। त असां असल में वेस्ट जा ग़ुलाम रहिया आहियूं जंहिंजे करे असांजो हितां जो जेको नज़रियो आहे जेको असांजो पंहिंजो नज़रियो आहे उनखे चिभाट ॾियण जी या ख़तमु करण जी कोशिशूं बि कयूं वयूं आहिनि। इहे बि रीज़न्स आहिनि। त पोइ ईअं खणी चई सघिजे थो त दुनिया अंदरि यूनानी फ़लसफ़ो ई आहे जो असां ताईं कामयाबु कई चई सघूं था, पर जंहिंखे असीं अपनायूं हिन वक़्तु असां चीनी फ़लसफ़ो बि हिन वक़्तु मौजूदु आहे। इंडियन जेको इंडिया में त असां हुनखे बिल्कुलु अहिड़े तरीक़े मिथोलॉजी में कन्वर्ट करे छॾियो आहे। मां हुनजी एक्सिस्टेंस खां जेको आहे त बिल्कुलु बि नाबेड़ी नथी वञा। मां ॻाल्हि थी कयां फैलाव जी, फैलाव एॾो हुनजो न थी सघियो आहे जेतिरो यूनान जो थी सघियो। एक्ज़ैक्टली यूनान जो जेको फैलाव आहे न उहो ॿियनि फ़लसफ़नि जे या ॿियनि नज़रियनि ते न थी सघियो जेतिरो यूनान जो थी सघियो आहे। हुनजो इहो जेको मेजर आहिनि इहो बि थी सघे थो त जेका बुनियादी उन बुनियाद मां उन्हनि बुनियाद खयो न, उन पंहिंजो बुनियाद बि कंहिं ॿिए बुनियादनि मां रखियो। जेको एटमिक्स नज़रियो आहे या असां वटि जेके प्लूटोनिक नज़रिया आहिनि उहे वेदनि में बि मौजूदु आहिनि। असां जेको वेदनि खे खोले पढ़ंदा जेॾी महिल असां स्टूडेंट हुयासीं त असां त पहिरियां यूनानी, हाणे असां रहूं जेका हिते था पर असांखे पहिरियां पढ़ाया आहिनि यूनानी फ़लसफ़ो। ठीकु आहे, असां पढ़ी वियासीं, हाणे असां त यूनान जो जेको भूत आहे न उहो बिल्कुलु ईअं मथे ते चढ़ी बीह रहियो। असां चरिया आहियूं सभु, असां त कुझु कयोसीं कोन। जेॾी महिल असां वेद पढ़ियासीं, जेॾी महिल रामायण पढ़ीसीं, असां त चयो हीउ त फ़लसफ़ो जेको असां हुते पढ़ी आया आहियूं हिते अॻ में मौजूदु आहे। त उनजो फैलाव न थी सघियो आहे एतिरो जेतिरो वेस्ट जो थी चुको आहे। उहो त वेस्ट वारी इन्फ्लुएंस बि रही आहे न उनजे करे। असांजी रियासत अहिड़ी आहे जो यूनान जो फ़लसफ़े जे इजाज़त ॾिए। तव्हांजे स्कूल में पढ़ाइनि था, यूनिवर्सिटी में तव्हांजी इजाज़त आहे त तव्हां को सुवाल पुछी सघो उन्हनि खे त असांजी रियासत त असांखे ग़ुलाम थी रखे। पोइ यूनान जहिड़ो आज़ादु फ़लसफ़ो आज़ादु ॻाल्हियूं असांखे छो पढ़ाईंदा? हिते त पाकिस्तान में जेके हुकमरान वेठा आहिनि उहे त कंपनी जा उमेदवार ऐं उहे वापारी। हाणे वापारी माण्हू त आहे त हिते जेको जज आहे उहो वकील जो बि कमु करे थो, जज जो बि करे थो, जेको कुंभार आहे उहो लोहार जो बि कमु करे थो, कुंभार जो बि कमु करे थो। पर
यूनान जो फ़लसफ़ो छा हो त जज जेको आहे उनखे जजमेंट करणु खपे, वकील खे पंहिंजो कमु करणु खपे, हारीअ खे पंहिंजो कमु करणु खपे। उस्ताद खे हिते ईअं आहे छा कोई अहिड़ो इल्मु असांखे असांजी रियासत छो ॾींदी जंहिंमां बहितरीन माण्हू ठहनि, जंहिंमां बहितरीन इदारा ठहनि। हिते त कोई इदारो ठाहे ॾियणो ई कोन्हे कोई अहिड़ो इल्मु खे असीं छो हिते आहियूं जंहिंजे लाइ असांजे लाइ मुसीबत पैदा थिए। हाँ आदि बिल्कुल सही चयो, पर हिकिड़ो इहो बि सवाल आहे कि छा हिते ॾाढो सुठो सवाल पैदा थियो आहे, छा उतां जेके यूनान जा जेके रियासतदान हुया जेके हुते काबिज़ आहे यूनान ते, छा उन्हनि को स्टैंड न वरितो जंहिंमें ही अलाए छा छा ॻाल्हाए रहिया फ़लसफ़ो करे रहिया। ईअं बि न आहे, उतां उन्हनि खे बि काफ़िरनि खे साड़ियो वियो, पूरी दुनिया जे साम्हूं काफ़िरनि खे घाणे में पिसायो वियो। मतलब अहिड़ा बि वाक़िया उतां जे थी विया आहिनि। जेको गैलीलियो खे जेल में बंदि करे छॾनि, उहो जेका उन ते चंड जी रोशनी ते लिखी लिखी अंधो थी वियो। त अहिड़ा बि जेका उते वाक़िया पेश अची चुका आहिनि। दुनिया में जेके रोशन ख़याल माण्हू आहे जंहिं सांस ते कमु कयो मुंहिंजो सवाल पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾियूं, उन्हनि खे साड़ आहे वियो, कंहिंखे पीड़ आहे वियो, मुंहिंजे सवाल जो दुकान ते सॼी रदो बदल थी वियो। असल में ॻाल्हि इहा आहे, मूं पुछण पे चाहियो त यूनानी फ़लसफ़ो त असांखे पढ़ायो वञे थो हिते, ॿिया फ़लसफ़ा असां वटि छो न अची सघिया आहिनि, या उनजो फैलाव असां वटि घटि छो आहे, इन जा बुनियादी कारण कहिड़ा आहिनि, या अञा उनखे असां ताईं पहुचण में वक़्तु लॻंदो, या असांखे सम्झण में वक़्तु लॻंदो। असांजी रियासत अहिड़ी थी असांजी रियासत बि अहिड़ी थींदी जॾहिं असां बि ओड़ा थींदासीं। असांखे त महिनत करणी आहे। डिमांड कयूं भाई असांखे ई शयूं ॾियो। ॿिए कंहिंखे सवाल पुछणो आहे? जी मूंखे जी जी अदी तव्हां ॿुधायो त 2 टाइप्स ऑफ गॉड, हिकिड़ो तव्हां चयो त जंहिंमें इंसानी ख़ुसूसियात हूंदियूं आहिनि ऐं ॿियो जंहिंमें इंसानी ख़ुसूसियात कोन आहिनि हूंदियूं। हिकिड़ो इहो सवाल आहे त इन में छा डिफरेंस आहे, ऐं ॿी ॻाल्हि इहो सोफिस्ट शायदि तव्हां ॿुधायो हुजे, मूंखे क्लियर न थियो हुजे त सोफिस्ट छा हूंदा आहिनि। अच्छा, ख़ुदा मूं तव्हांजी ॻाल्हि कई त ॿिनि तरीक़नि जा ख़ुदानि खे पूजींदा हुया। हाणे मिसाल तौरु पथर आहे या सिज आहे, सिज देवताउनि जो हुयो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां सिज देवता थी वियो, हवाउनि जो देवता थी वियो, ठीकु आहे। इहे जेके देवता आहिनि उहे इंसान वांगुरु त न आहिनि, पर दिलि ख़ौफ़ आहे हरास करण उन्हनि ते ख़ुदाउनि जो नालो ॾिनो वियो। पर कुझु वरी अहिड़ा ख़ुदा बि आहिनि जेके असां ओलंपिक गॉड चऊं था, जेके मां तव्हांखे चवां पई त ख़ुदा इंसाननि वारा जज़्बा रखंदा, मतिलबु उहे इंसाननि वांगुरु हूंदा, जीअं मोहबत जी देवी हुई हुननि जी, शादीअ जी देवी हुई, ठीकु आहे। एतिरे सां जंग जी देवी हुई हुननि जी, अहिड़ी तरह जेके हुनजी उहे जेके हुन जेके ख़ुदा हूंदा हुआ न उहे इंसानी ख़ुसूसियतूं रखंदा हुया, इंसान जे फार्म में हूंदा हुया। सोफिस्ट खे वधीक सवलो कंदासीं त उहे उन दौर जा उस्ताद हुया। उहे उस्ताद जेको तव्हांखे ॻाल्हाइण जो आर्ट, तव्हां कीअं था ॻाल्हायो, कीअं तव्हांखे ॻाल्हाइण सघिजे थो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे कीअं सही साबित करे सघो था, ठीकु आहे, उहो सेखारींदा हुया। उनखे असां सोफिस्ट चवंदा हुआसीं। उन दौर जा सोफिस्ट वरितल वियो आहे ॾाहो, ऐं उहो माण्हू जेको कंहिंजो आर्ट ॼाणींदो हुजे, जेको कंहिं बि शइ खे साबित करण जो ऐं उन में रस ऐं चस पैदा करण जो आर्ट ॼाणींदो हुजे, इल्मु ॼाणींदो हुजे, उनखे असां सोफिस्ट चवंदा आहियूं। असांजा वकील वकील चई सघूं था अॼुकल्ह, मतिलबु उन दौर जा वकील बि हुया, उस्ताद बि हुया, वकील बि हुया। अॼु सवाल न आहे, बाक़ी हिकिड़ो क्लियरेंस आहे जेको तव्हां एलेक्सीमेंडर जेको आहे न, एनेक्सीमेंडर जेको थेलिस खां पोइ आयो हो, उन खे तव्हां हिकिड़ो त इर्तिका जो अबो ठीकु आहे, पर जदलिया जो अबो चयो, जदलिया जो अबो बाद में तव्हां वरी क्लियर करे विया हुआ, हीरा कलेक्टिस हुयो, उहो हुयो, हुन सां जदलियात मनसुख न आहे, हुन इर्तिका ॾिनो। मूं अबो न चयो, मूं चयो उन हिकु नज़रियो छो कि मच्छीअ जो नज़रियो उन चयो त जेको इंसान आहे न उहो मच्छीअ मां एवोल्यूट करे आयो आहे। हा, इर्तिका त उन इर्तिका जो नज़रियो ॾिनो, मां अबो न चयो, जदलिया जो अबो आहे। जदलिया जो बि अबो न हां, इर्तिका जो उनखे चयो वञे थो, माना हुन डार्विन जो अबो चयो वञे थो, डार्विन खां अॻु ॾिनल हुयो। अबा हाणे काफ़ी थी अबा त खुटंदा ई कोन असां वटि। ॿिए कंहिंखे को सवाल हुजे अॼु खां पुछी सघे। अॼु तव्हां चयो त यानी की अलाए साइंस त हुन मूंखे फ़लसफ़ी जो नालो यादि न आहे, तव्हां अलाए कहिड़ो खयो, बाक़ी तव्हां चयो त हुन चयो त दुनियाऊं ॿ दुनियाऊं आहिनि, हिकु उहा दुनिया ज़ाहिरी आहे
ऐं ॿी उहा दुनिया जेका माने ख़याली आहे आइडियल आहे। पर मां किथे पढ़ियो हुयो त जेके आहिनि न इंसानी सोच ई जेका उहा आइडियल आहे, उहा यानी की उहा आइडियल दुनिया हाणे असां हुनखे चवंदासीं जेका इंसान जी सोच आहे, कोई तस्वर आहे इंसान जी शइ में। मिसाल पखे वठूं त पहिरियों कंहिं इन शइ जो तस्वर कयो हूंदो त इहा ठाहिणी आहे, माने उन पहिरियों इहो तस्वर कयो त हीअ शइ हीअं थींदी, पोइ जॾहिं उहा ठाही त पोइ उहा रियलिटी में अची वई, हूअं जेको हुयो इहो आइडियल हुयो। पोइ तव्हां चयो त इहा दुनिया हुआ, पोइ इहो थोरो मूंखां माने उहो डक थिए। मां तव्हांखे एक्सप्लेन कंदा ॾिसो, हर फ़लसफ़ी जेको चई वियो उहो सच बि न आहे, ठीकु आहे। हाणे उनजो उन दौर जो तस्वर हुयो, असां वटि जिन में उहो ई तस्वर मतिलबु इल्मु त उतां पैदा थियो, पर उहो ई इल्मु असां वटि जीअं इंसान एवोल्यूशन जे मरहले मां गुज़री आयो, इर्तिका जे मरहले मां गुज़री आयो, अहिड़े तरीक़े सां इल्मु बि इर्तिका जे नज़रिए मतिलबु मरहलनि मां गुज़री आयो आहे, हिते असां वटि पहुतो आहे। त उन दौर में उनजो इहो नज़रियो हुयो त दुनिया ॿ आहिनि, हिकु आइडियल वर्ड आहे ऐं ॿी जेका मटीरियल वर्ड आहे असांजी। उनजो छा आहे